بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إسماعيل وإسحاق الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي رب اجعلني مقيم الصلاة ومن ربنا وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي
ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب صدق الله العظيم. سبحان اللہ سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ جے नाले सां जेको महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे. गुज़िश्ता गुनाहनि जे माफ़ीअ जी तलबगार ऐं आईंदा गुनाह न थियण जी ख़्वाहिशमंद मां बाख पीरज़ादा अवां सभिनी खे जेके बि नाज़रीन आहिनि ऐं असांजे सेट ते मौजूदु हाज़रीन सभिनी खे अस्सलामु अलैकुम. नाज़रीन ख़ैर सां अॼु 11हों रोज़ो आहे ऐं असां ॿिए अशरे में दाख़िल थी चुका आहियूं. रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे ऐं ॿियो अशरो शुरू आहे जेको अशरा मग़फ़िरत जंहिंखे चयो वञे थो. मग़फ़िरत जा ॾींहं आहिनि ऐं इंसानु ख़ता जो पुतलो आहे. असां सभु ॾोहारी आहियूं पर ॾोह करण खां पोइ हिकिड़ो रस्तो हिकिड़ो दरवाज़ो असांजे लाइ हमेशह खुलियल आहे जेको तौबह जो रस्तो आहे, तौबह जो दरवाज़ो आहे. असां तौबा करे ऐं पंहिंजे जेको आहे गुनाहनि जी तलाफ़ी कराए सघूं था ऐं माफ़ी वठी सघूं था. असां सभिनी इंसाननि जो जेको आहे इहो ई मौक़िफ़ हूंदो आहे, इहो ई मां सम्झंदी आहियां ख़्वाहिश हूंदी आहे त असांजी ज़िंदगी जेका गुज़रे उहा सिधे रस्ते ते क़ुर पाक जी हिदायत जे हवाले सां अलाह साईं जेका असांखे सिधो रस्तो ॾेखारियो आहे ऐं जेके सभई अनबिया कराम असांजे अॻियां उन्हनि जो मिसाली जेके कैरेक्टर्स आहिनि, जेके मिसाली उन्हनि जा ज़िंदगीअ जा सफ़र आहिनि, उन्हनि मां असां घणो कुझु सिखूं ऐं जेॾो थी सघे उन रस्ते ते हलूं, उन्हनि मां आजिज़ी सिखूं, उन्हनि मां ईमानदारी सिखूं, सचाई सिखूं, सच ॻाल्हाइणु सिखूं ऐं जेके मुनाफ़िक़त आहे उन खां परे रहूं. पर उन खां पोइ बि कुझु अहिड़ा गुनाह आहिनि जेके सरज़द थी वेंदा आहिनि छो त इंसानु आहे ऐं इहा इंसान जी फितरत में आहे. क़ुर पाक में बि हिन शइ जो ज़िक्र आहे त ग़लति शयुनि ऐं अट्रैक्टिव जेके शयूं आहिनि उन्हनि जी तरफ़ां इंसानु अट्रैक्ट थींदो आहे. गुनाह ऐं ॾोह जेको आहे शैतान अट्रैक्ट कंदो आहे पंहिंजी तरफ़ां इंसान खे. इंसान खां ग़लती बि थी वेंदी आहे ऐं इहो ज़ाहिरा अट्रैक्ट थी बि पवे थो. पर पोइ बि कॾहिं बि कंहिं बि वक़्त में कंहिं बि महल में अगरि तव्हांखे लॻे थो त तव्हां खां को गुनाह थी वियो आहे ऐं उहो उन जी वजह सां तव्हांखे सुकून नथो मिले त तव्हां माफ़ी घुरी सघो था. जंहिंजे लाइ हीअ जेके ख़ासि तौर ते रमज़ान जो ॿियो अशरो आहे, इहे ॾींहं उन जे लाइ सभ खां परफेक्ट आहिनि. इन खां वधीक रहमत ऐं ब्लेसिंग्स मां सम्झंदी आहियां का थी नथी सघे जो अलाह साईं असांखे हर साल इहो रमज़ान जो महीनो ॾिए थो ऐं इहो असांखे मौक़ो ॾिए थो त असां इन ख़ासि हिकु अशरे में पंहिंजी मग़फ़िरत क़बूल कराए सघूं ऐं उन्हनि माण्हुनि जी जंहिंजी असां दिलि आज़ारी कई आहे उन्हनि खां माफ़ी घुरे सघूं. सभ खां इन में फस्ट प्रायोरिटी ते तव्हांजा वालदेन माउ पीउ अचनि था. माउ पीउ खे अगरि रंजायो आहे कंहिं बि वजह सां कंहिं बि इंसान त उनखे परचाए वठो, उन्हनि जी ख़िदमत कयो छो त तव्हांजी मग़फ़िरत जो सभ खां वॾो जेको रस्तो आहे, पहिरियों रस्तो, पहिरीं कड़ी पहिरीं उहा तव्हांजे माउ पीउ जी दुआऊं आहिनि जेके तव्हांजे तरफ़ आहिनि ऐं पंहिंजी औलाद जे लाइ. बहरहाल इन ख़ासि ट्रांसमिशन खे अॻिते वधाईंदासीं ऐं इन ई टॉपिक ते अॻिते ॻाल्हाइबो. इन हवाले सां असां वटि बहितरीनु महिमान बि आहिनि ऐं इहा ट्रांसमिशन जेका अव्हांजे अॻियां पेश कई वञे थी उन में तावन आहे टपाल मेज़बान जो. मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त टपाल मेज़बान वारनि जो चवणु आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं इन जो रंग, इन जी ख़ुशबू, इन जो ज़ाइक़ो इनखे ॿियनि सभिनी चांहियुनि खां मुनफ़रिद बणाए थो ऐं उन जो जेको टेस्ट आहे उहो उनखे पसंदि करण वारी सॼी सिंध आहे. इन करे सिंध में सभ खां वधीक चांहि पी वञे थी. इहा ॻाल्हि त प्रूफ आहे, वर्ल्ड वाइड रिसर्च कयो वञे थो ऐं सॼी दुनिया में ऐं पाकिस्तान में ख़ासि तौर ते सभ खां वधीक चांहि पीअण वारा माण्हू असां सिंधी माण्हू आहियूं जिन में सभ खां बहितरीनु ऐं फेवरेट चांहि टपाल मेज़बान आहे. उनजो ई तावन आहे ऐं हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में मूं सां गॾु साथ हूंदो ज़ीशान जो. असां
औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के बाबरकत नाम से जो बड़ा मेहरबान नहायत रहम वाला है। आज 11 रमज़ानुल मुबारक है, यानी मग़फ़िरत का अशरे का आज आगाज़ हो चुका है। रहमत का अशरा जुदा हुआ और मग़फ़िरत का अशरा शुरू हो गया। जैसे कि बाक़ ने कहा कि माफ़ी मांगना, रब के करीब होना और रब से मांग कर इस बात का इत्मीनान करना कि हम आगे गुनाह नहीं करेंगे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक है कि अल्लाह तबारक व तआला तमाम गुनाह माफ़ करता है सिवाय उस शख्स के कि उसके साथ जो लोग गुनाह करके आप लोगों को बताते हैं, लोगों में अपनी बड़ाई बताते हैं कि मैंने ये गुनाह किया, अल्लाह ताला उसको माफ़ नहीं करता। और वो शख्स जो कि माँ बाप का नाफरमान होता है उसको माफ़ी नहीं मिलती। और वो शख्स जो दिल आज़ारी करने के बाद फ़ख्र महसूस करता है, यानी हम एक आम फहम में बात कहते हैं, हम सच बोलते हैं, हम सच बोलते ज़रूर हैं, हम सच सुनते नहीं हैं। अगर कोई हमें मैंने कोई सच बात की और उसके अगेंस्ट में उसने मुझे कोई सच और बात कह दी तो दुनिया में सबसे बड़ा दुश्मन मेरा वही होगा। तो अल्लाह ताला हमें बोलने के साथ सुनने का भी हौसला अता फरमाए। जी बा जी बिल्कुल, ये ॻाल्हियूं अॻिते जारी रहंदियूं। ऐं ख़ूबसूरत इहा ट्रांसमिशन बरकत रमज़ान जी धरती टीवीअ जी इफ़्तार ट्रांसमिशन आवाज़ जे अॻियां जारी आहे। पर नंढड़ी साई वठूं था, साई जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन असां सां गॾु जुड़िया हुजिजो, प्रोग्राम ॾिसंदा रहो। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बरकत रमज़ान जी इन इफ़्तार ट्रांसमिशन में धरती टीवीअ सां गॾु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार कयूं पिया ऐं प्रोग्राम में अॻिते वधंदासीं, नशरियात खे अॻिते वधाईंदासीं, जंहिंजे लाइ असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त जेके असां वटि मुअज़्ज़िज़ महिमान जिन असांखे अॼु जॉइन कयो आहे उन्हनि खे मां मुतारिफ़ करायां, अव्हां सां मिलरायां। ऐं मां हिन पासे खां शुरूआति कंदसि। असांखे जॉइन कयो आहे ज़ुहैब ज़रदारी साहिबु आहिनि, डायरेक्टर न्यूज़ धरती टीवी, ग्रुप एडिटर डेली सोभ, डेली हुरियत ऐं डेली जागो अवाम। बहितरीन पर्सनैलिटी आहिनि ऐं धरती टीवीअ जो घर जो मेंबर आहिनि बिल्कुलु। ऐं उन्हनि खे वेलकम कयूं था असांजी नशरियात में। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। उन्हनि सां गॾु असां सां गॾु मौजूदु आहिनि एडवोकेट फ़हीम तूर, लीगल एड सोसाइटी जा मेंबर आहिनि, उन्हनि खे बि वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असां सां गॾु जॉइन कयो आहे सैयद अस्करी ज़ैदी साहिबु। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असां वटि सैयद ऑन मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। इहे असांजे जेको आहे नशरियात जो हिसो रहंदा थ्रू आउट हफ़्तारीअ ताईं, जेको अव्हांजे अॻियां असां पेश कई वञे थी धरती टीवीअ जी। हिन पासे खां शुरूआति कयूं था। असांखे जॉइन कयो आहे मुंहिंजनि भेनरुनि मां ऐं बहितरीन शख़्सियत आहिनि, अॻु में बि असांजे प्रोग्राम में अची चुकियूं आहिनि। अॼु ॿीहर असां हिननि खे ज़हमत ॾिनी आहे। आलमा ज़ाकिरा सैयदा आलिया कामरान असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम ज़ाकिरा साहिबा। उन्हनि सां गॾु असांखे जॉइन कयो आहे सैयदा रौनक, बहितरीन नातख़्वा आहिनि। उन्हनि जे भर में असां वटि नंढड़ी मुंहिंजी भेण आहे सैयदा रिजा, उन असांखे जॉइन कयो आहे। उन सां गॾु सैयदा नाज़िश असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। उन्हनि सां गॾु शाहताज असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। बहितरीन इहे गेस्ट आहिनि ऐं इन्हनि सां अॻिते कचहरी ऐं ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। पर मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं शुरूआति कयूं था। ज़ुहैब साहिब सां असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं शिरकत कई अथऊं। ज़रदारी साहिबु, तव्हां पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो त रमज़ान तव्हांजो कीअं थो गुज़रे पियो? बसि ईअं ई गुज़रे पियो जीअं तव्हां पाण सभिनी जो। असांजो त टफ थो गुज़रे ॾाढो। तव्हांजो इन करे टफ आहे जो तव्हां वरी बि 2 वॻे अचो था न। मां त सुबुह जो 10-11 ऐं राति जा 10-11 एतिरा थी वेंदा आहिनि। अधु ज़िंदगी असां जेका आहे हिते ॾियूं था ऑफिस खे, घर खां वधीक हेठि आहियूं। वरी बाक़ी जेको आहे उहे अख़बारूं आहिनि 3 असांजूं न, त उहे मूंखे लेट नाइट ते मां उन्हनि खे ॾिसंदो आहियां। बस पोइ वरी उनखां पोइ सैरी करे पोइ वरी माण्हू कुझु देरि आराम करे। तव्हांजो हिकिड़ो जेको पर्सपेक्टिव आहे, जेको तव्हांजो कमु आहे न, उहो ॾाढो वसी आहे, फैलियल आहे। न सिर्फ़ु हिकिड़े इदारे, न सिर्फ़ु हिकिड़े जॉब सां तव्हां मुंसलिक आहियो, पर घणो कुझु करे रहिया आहियो। पर इन सभिनी में जॾहिं रमज़ान अची वञे थो त रुटीन सॼी हेठि मथे थी वञे थी। उन में तव्हांजी असां खाइण पीअण जो रुटीन चेंज थी थो वञे, रोज़ा रखूं था इन हवाले सां। त जेको रमज़ान में अक्सर माण्हू चवंदा आहिनि, हीअ असांजो ॿियो अशरो बि शुरूआति थी वई आहे हिन जी, त तव्हांखे छा थो लॻे तव्हांजो डायरेक्ट माण्हुनि सां राब्तो आहे? असां ॿुधो आहे अक्सर ईअं थींदो आहे त चिड़चिड़ा माण्हू थी वेंदा आहिनि, रोज़ो रखंदा आहिनि, पोइ कमु थी वेंदा आहिनि, पोइ ऑफिस में वेंदा आहिनि त पाण खां जेके हेठि उहिदे वारा माण्हू उन्हनि ते पिया दड़को ॾींदा आहिनि। पर तव्हांजे लाइ असां कॾहिं बि अहिड़ो न ॿुधो आहे, असां धरती टीवी ते कॾहिं बि ईअं ॻाल्हि न ॿुधी आहे कंहिं माण्हू तव्हांजी शिकायत कई हुजे। उनजो सबबु इहो आहे त हिकु त मां पाण उन्हनि माण्हुनि में ई आहियां। मां पाण इन हेठियुनि खां थींदो इहे समूरी शयूं गुज़िरियल जेतिरो बि अरसो मूं ॾिनो आहे, तक़रीबन
टीवी जी दुनिया में मूंखे 20 साल खां वधीक ॾिना आहिनि अच्छा माशाल्लाह। त उन में ज़ीरो खां आयो आहियां मथे ताईं त मूंखे उन्हनि जी हालतुनि जी ख़बर आहे छाकाणि त पाण उन्हनि हालतुनि मां गुज़रियो आहियां उन्हनि जी जेका कम जी जेको बर्डन हूंदा उहो बि पाण मां फेस करे सेल्फ मेड तव्हां हिकिड़ा पंहिंजी हिन उहिदे ते पहुता आहियो जिते बि आयो मतिलबु यू आर अ सेल्फ मेड पर्सन। जैसे ही मां सम्झो चोथों पंजो चैनल हूंदो जंहिंमें मां पंहिंजो सर्विस ॾेई रहियो हूंदुसि ऐं मां मतिलबु जंहिं चैनल में माण्हू वञे थो उहो असांजो सभ खां वॾो चैनल ई हूंदो आहे ऐं हुन वक़्तु धरती खे मूं साल ॾेढ जे अंदरि पंहिंजे हिसाब सां सिंधी मीडिया जो सभ खां पहिरें चैनल ते अची हाणे बीहारियो आहे उन जूं रेटिंग्स तव्हां ॾिसां ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे कैरियर में इहो बि रहियो त मूं 2 साल जियो न्यूज़ में सर्विसिस ॾिनियूं आहिनि जितां मूंखे काफ़ी शयूं माना सिखण जो मौक़ो मिलियो ऐं उहे 2 साल खां पोइ मां उतां लेफ्ट करे पोइ उहे समूरो जेको 2 सालनि जो तजुर्बो उहो मूं अची सिंधी चैनल्स में यूटिलाइज़ कयो त उहो तव्हांजी ज़िंदगी ते असर अंदाज़ थींदो आहे त उनजे करे ऐं ॿियो इहो त वर्कर खे तव्हां जेसीं ताईं पंहिंजो हिसो न सम्झंदो पंहिंजी फैमिली जो हिसो मां त अक्सर जेॾी महिल मुंहिंजी पंहिंजी टीम सां मीटिंग्स थींदियूं आहिनि त मां उन्हनि खे चवंदो त तव्हां कॾहिं बि मूंखे पंहिंजो सबॉर्डिनेट न सम्झो तव्हां सभु मुंहिंजा भाइर आहियो भेनरूं आहियो ऐं तव्हां मूंखे घर जे भाती वांगुरु आहियो त घर में पोइ इहो सभु शयूं थींदियूं आहिनि केॾी महिल माण्हू दड़को बि ॾेई विझंदो आहे पर मुंहिंजो उहो दड़को जेको या कावड़ हूंदी आहे उहा थोरे लम्हे लाइ हूंदी आहे ऐं उहा ज़ाहिर आहे बहितरी लाइ स्क्रीन जी बहितरी लाइ छाकाणि असां सभई उनजे लाइ कमु करियूं पाण हिन वक़्तु बि जेको हिन प्रोग्राम में वेठा आहियूं ज़ाहिर आहे पंहिंजे व्यूअर्स खे असां पाण पंहिंजी स्क्रीन जी भलाई लाइ वेठा आहियूं त बहितरी करण जे लाइ वेठा आहियूं त उहो बि मुंहिंजो वरी कमु आहे ऐं ॿियो वरी ॿियनि पंहिंजे शोभनि खां मुंहिंजो इन करे आहे छो मुंहिंजो राउंड दी कलाक कमु आहे मुंहिंजे कम में हर 10 सेकंडनि खां पोइ बि का तब्दीली अची वेंदी आहे तव्हां ॾिसो त का हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ वॾी ख़बर हूंदी आहे जेका 10 में हली रही आहे त वॾी ख़बर मुल्क में हीअ थी वियो आहे पर थी सघे थो 10:30 वॻे कुझु ॿियो थी वञे उहो हूंदो आहे त असांखे त 24 कलाक अप टू डेट रहणो थो पए ऐं उन सां गॾोगॾु ॾिसो हिते मुंहिंजो तक़रीबन कोई अबव 40 जे स्टाफ हिते आहे टीवी जो न्यूज़ जो ऐं तक़रीबन 250-300 खां फील्ड रिपोर्टर्स आहिनि मां उन्हनि सभिनी खे फेस थो कयां ठीकु आहे डेली जी बुनियादनि ते ऐं उनखां पोइ वरी 3 अख़बारूं आहिनि उन्हनि 3 अख़बारुनि जो बि एतिरो 50 जे लॻभॻि उन्हनि जो स्टाफ आहे ऐं उन जा बि तव्हां 300-400 रिपोर्टर्स आहिनि त माना डेली मुंहिंजी जेका टीम आहे उहा जेकॾहिं सभई इदारा मिलायूं त माना डेली मुंहिंजी टीम आहे जंहिंखे आउं हलायां पियो उहा 1000 जे क़रीब आहे डेली जी बुनियादनि ते जेके समझंदा आहिनि माशाल्लाह अल्लाह साईं अव्हांखे हिमत ॾे ऐं अॻिते ईअं ई वधो असल में छा आहे असां वटि अहिड़ा माण्हू घटि आहिनि जेके माण्हुनि खे हिकिड़ो मेंटोर थी करे उन्हनि खे गाइड कनि असां वटि बॉसिस घणा आहिनि इहो ई मसइलो पर मेंटर्स घटि आहिनि त इन करे जॾहिं अहिड़ो को मेंटर इदारे खे मिले थो त उहा ख़ुशनसीबी आहे धरती टीवीअ में जेके बि एम्प्लॉइज़ कमु कनि था उन्हनि जी ख़ुशनसीबी आहे त उन्हनि खे ज़ोहिर ज़रदारी साहिबु जहिड़ा माण्हू मिलिया आहिनि एज़ अ मेंटोर जंहिंमां घणो कुझु सिखी सघनि था बहरहाल अॻिते वधूं था ऐं ज़ाकिर साहिब जी तरफ़ ईंदासीं ज़ीशान बिल्कुल जी और ज़ाकिर साहिब आपको खुशामदीद कहते हैं सबसे पहले और जैसे कि मग़फ़िरत का अशरा शुरू हो गया और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस से हमने शुरू किया कि उन लोगों की बख्शिश नहीं होती जो कि अपने गुनाह को बढ़ चढ़ कर बताते हैं इस पर रोशनी डालिएगा रहीम तमाम तर तारीफ़ें और तमाम तर हम्दो सना लायक़ ज़ेबा है उस पाक परवरदिगार आलम के लिए जो ऐसा अव्वल है कि उससे पहले कोई अव्वल नहीं और जो ऐसा आखिर है कि उसके बाद कोई आखिर नहीं वो जो ज़ाहिर और बातिन का जानने वाला है जो हम सबकी दिलों के हाल को और नीयतों का जानने वाला है और बाद हम्दो सना हमारा तमाम तर और बुलंद तरीन दुरूद व सलाम मोहम्मद वाले मोहम्मद के लिए जैसे कि आपने अभी ज़ीशान बहुत बेहतरीन सवाल किया देखिए जैसे कि माशाल्लाह हम अशरा मग़फ़िरत में दाखिल हो चुके हैं सबसे पहले तो मैं उन तमाम लोगों को मुबारकबाद देना चाहूँगी कि जिन्होंने माशाल्लाह से अशरा रहमत की रहमतों को समेट लिया अपने दामन में और अल्हम्दुलिल्लाह बफ़ज़्ल परवरदिगार आलम अब हम अशरा मग़फ़िरत में दाखिल हो चुके और अशरा मग़फ़िरत में गोया खुदा की निदाए के जिसने तौबा करनी है इस्तग़फ़ार करनी है मग़फ़िरत मांगनी है इस अशरे के ज़रिए मांग ले अच्छा अल्लाह ताला इतना बड़ा करीम है कि वो तौबा के दर को कभी भी बंद नहीं करता और जैसे कि आपके सवाल की तरफ आती हूँ कि सवाल में ये कहा गया कि जो तौबा करके अपने गुनाहों का ऐलान करते हैं जो गुनाह करके अपने गुनाह की बड़ाई बताए कि मैं ये गुनाह करके आया हूँ जी जी बेहतर असल में अल्लाह ताला जो है वो अपने बंदों से चाहता ही है कि हम लोग अगर चाहे कितने ही बड़े गुनाहगार क्यों ना हो छोटा हो या बड़ा गुनाह हो गुनाह बहरहाल बराबर होता है लेकिन हमने अल्लाह से अपने गुनाह का हाल बयान कर दिया अल्लाह हमारे दिलों को जानता है लेकिन अल्लाह ताला ये चाहता है कि हम अपने गुनाह किसी और लोगों के सामने बयान ना करें अपनी बड़ाई बयान करने के लिए ये ना कहें कि भाई हम तो इतने बड़े गुनाहगार थे लेकिन अल्लाह ताला ने हमारे गुनाहों को माफ़ कर दिया और ख़ास तौर पर मैं देखती हूँ कि जो लोग उम्रे की सादत हासिल करते हैं या
کوئی بڑی سعادت حج کی سعادت حاصل کرتے ہیں تو وہ آنے کے بعد اپنے اسٹیٹس پہ لگاتے ہیں کہ اللہ تعالیٰ نے ہمارے بڑے سے بڑے گناہوں کو معاف کر دیا اور ہم نے یہ گناہ بھی کیا تھا، ماضی میں یہ بھی گناہ کیا تھا. تو خدا یہ نہیں چاہتا کہ آپ اپنے گناہوں کو خلق خدا سے بیان کرو، بلکہ خدا یہ چاہتا ہے کہ جو کچھ تم نے کیا نا وہ میرا اور تمہارا آپس کا معاملہ ہے، تو مجھ سے بیان کرو. بہت اچھے طریقے سے آپ نے بتایا اس چیز کو. اور بالکل انفارچونیٹلی آج کا المیہ یہی ہے کہ آپ سوشل میڈیا کھولیں اور آپ دیکھیں تو یہ ساری باتیں آپ کو نظر آ رہی ہوتی ہیں. ہیئر ودوں تھا اساں وٹ जेके एडवोकेट साहब असां वटि मौजूदु आहिनि, लीगल एड सोसाइटी जा मेंबर आहिनि, फ़हीम तूर साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो, सो उन्हनि खे वेलकम कयूं था सर. ऐं तव्हां ॿुधायो त जेको लीगल एड सोसाइटी आहे उहा बेसिकली उन्हनि जा टास्क डेली बेसिस ते कहिड़ा हूंदा आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा टास्क आहिनि जेके तव्हांखे मतिलबु ॾिना वेंदा आहिनि त हे कमु त तव्हांखे लाज़मी करिणो आहे हिन लीगल एड सोसाइटीअ जो? असल में लीगल एड सोसाइटी जो है वो नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन है. ठीक है. तो इसके मुख्तलिफ प्रोजेक्ट हैं, जैसे कि मुस्लिम फैमिली लॉ के हवाले से प्रोग्राम है हमारे पास, जो इसमें जो है ये अवेयरनेस सेशन जो है कंडक्ट किए जाते हैं कि भी जो हमारे निकाह नामे में जो कंटेंट होते हैं उसको कैसे फिल किया जाए, दुल्हा और दुल्हन की जो कंडीशंस होती हैं, शर्त होती हैं हक मेहर के हवाले से, या कोई और ऐसी कंडीशन है उसमें वो कैसे रखी जाए, तो उनके हवाले से अवेयरनेस सेशन होते हैं. ये हमारा मुस्लिम फैमिली लॉ ऑर्डिनेंस एक्ट है 1961, उसके तहत भी जो है उसमें अवेयरनेस सेशन जो है वो दिए जाते हैं. साथ साथ में हमारा लीगल एड सोसाइटी का एक प्रोग्राम है वुमेन प्रॉपर्टी राइट्स के हवाले से, जो कि वो वुमेन की एम्पावरमेंट के लिए जो है वो काम करता है कि भी वुमेन की जो इनहेरेंट प्रॉपर्टी है जो उनको विरासत में मिलती है उसको जो है वो एक्सेस करवाने के लिए, उसको क्लेम करने के लिए उनके पास अगर कोई वसाइल नहीं है, वकील की उनको जो है एडवाइस की ज़रूरत है, या उसमें लिटिगेशन के लिए उनको जो है वकील की ज़रूरत है, तो उसमें जो है वो वकील प्रोवाइड किया जाता है. अच्छा, एक सवाल बाक मेरा भी है कि अगर कोई खातून दूसरी शादी करती है, उनके पहले से भी बच्चे हैं, तो क्या निकाह नामे में ये भी लिखा जाएगा कि जो बच्चे वो साथ लेकर आ रही हैं वो बंदे ने एक्सेप्ट किया कि मैं इनका खर्चा उठाऊंगा, तो वो भी निकाह नामे में लिखा जाता है? नहीं, देखें इसमें ये जो बच्चे की जो कंडीशन है, इसको जो है देखें वो बिलोंग करते हैं फर्स्ट हस्बैंड से. ठीक है. उनकी मेंटेनेंस जो है वो फर्स्ट हस्बैंड पे ही लागू होती है कि वो पाबंद है कि वो अपने जो भी बच्चे हैं जिसके बच्चे हैं उसके वही जो है पे करेगा. बाउंड है इस पर लॉ और हमारे जो है शरीयत के मुताबिक जो है वो अगर बेटा है उसके जो है 18 साल तक जो है उसकी जो है पे करेगा, और अगर बेटी है तो उसकी टिल मैरिज तक जो है वो उसकी मेंटेनेंस पे करेगा, चाहे वो जो है वो लेडी जो है वाइफ जो है वो खुला ले लेती है या डाइवोर्स हो जाती है, दोनों सूरतों में. ठीक है, वो बाउंड है. बेहतर. और अभी आपने बताया कि जो है प्रॉपर्टी का जो है जी. इसमें मैं थोड़ा सा वजाहत आपसे मैं चाहती हूँ कि आप करें कि एग्जैक्टली कितना है जो एक बेटी को विरासत में कितना % देने का राइट है इस वक्त आज के हमारे लॉ में? जी, देखें इसमें जो विरासत है वो हमारे पास जो है ला है मोहम्मदीन ला, ठीक है ना, शरीयत जो ला है उसमें जो है इनहेरेंट जो विरासत होती है वो उसकी जो शरह होती है उसमें 2/1 की रेशो से जो है डिवाइड होती है, यानी कि 2 हिस्से जो है बेटे को जाते हैं, 1 हिस्सा जो है बेटी को जाता है. तो उसमें जो फिर बेटी है साथ में जो अगर विडो है तो उसको 1/8 जो है विडो को मिलेगा अगर उसके साथ बच्चे हैं. अगर बच्चे नहीं हैं तो 1/4 का रेशो से उसको उसका हिस्सा मिलेगा. तो ये डिपेंड करता है कि भी वो सिचुएशन क्या है. ठीक है, बेहतर. हींअर नात जी तरफ़ वधूं ज़ीशान, छो त ट्रांसमिशन आहे, इफ्तार ट्रांसमिशन हली रही आहे, नात न हूंदी आहे त हिकिड़ी कमी महसूस थींदी आहे, इन करे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वधूं था. सैयदा रौनक जेका आहे मां उनखे गुज़ारिश कंदसि त नात ॿुधाए. माइक है आपके पास? सही रौनक जी. मोहम्मद वाले मोहम्मद सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद. हर एक दिल में करबला बसा दिया हुसैन ने, हर एक दिल में करबला बसा दिया हुसैन ने. नजर न आता था खुदा दिखा दिया हुसैन ने, हर एक दिल में करबला
बसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने। वो नूर है तू खाक है, बशर तेरी बिसात क्या। वो नूर है तू खाक है, बशर तेरी बिसात क्या। बना के खाक को शिफा दिखा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने। अली का ये भी शेर है, ये तीर से डरेगा क्या। अली का ये भी शेर है, ये तीर से डरेगा क्या। पिसर को हाथ में उठा हंसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने। ये कैसा ताज है सजा, हमें भी हुई जरा बता। ये कैसा ताज है सजा, हमें भी हुई जरा बता। कहाँ रुमाल फातिमा अता किया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने। ए मौत तूने सूरमा बड़े बड़े हरा दिए, ए मौत तूने सूरमा बड़े बड़े हरा दिए। मगर तुझे भी है कज़ा हरा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने हर एक दिल में करबला, बसा दिया हुसैन ने। ऐं हींअर असां सां गॾु ज़ुहैब ज़रदारी साहब मौजूदु आहिनि। त सर तव्हां सां मां हिकिड़ो सुवालु पुछणु चाहींदसि जेको एज़ अ प्रोफेशनली मां चाहींदी आहियां या मां हमेशह खां ई क्यूरियस रही आहियां हिन हवाले सां। त जर्नलिज़म में तव्हां काफ़ी अरसे खां आहियो ऐं कमु कयो था, तव्हांजो थ्रू आउट कैरियर जेको आहे उहो हिन फील्ड में रहियो आहे। अगरि कोई नओं माण्हू का छोकिरो या छोकिरी जर्नलिज़म में अचणु चाहे थो, उनखे पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहे थो, त बेसिक कहिड़ा अहिड़ा टिप्स हुजनि जेके तव्हां उनखे ॾियो था ऐं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि, टॉप 3 क्वालिटीज़ जेके उन में लाज़मी हुजणु लाज़मी आहिनि उन में? अच्छा, उन में जेका शइ पढ़ाई बि पए जर्नलिज़म में, हा, उहो जेका पहिरियों नुक़्तो आहे उनखां पोइ उन जी ट्री जो पोइ ब्रांचिस निकिरनि थियूं। अच्छा सहाफ़ी जे लाइ सभ खां पहिरियों आहे त हुनजो बाएतमाद हुजणु ज़रूरी आहे। अच्छा, यस, सही, मतिलबु हुनजो बाएतमाद जेकॾहिं हू नाहे त पोइ भली हू छा बि ॻाल्हियूं करे छॾे, हू जर्नलिस्ट नथो थी सघे। पहिरियों स्टेप ई हुनजो आहे त सहाफ़ी जो बाएतमाद हुजणु खपे, ऐं बाएतमाद ॿिनि रुखनि खां थींदो आहे। हिकिड़ी त मां जेका तव्हां सां इंफॉर्मेशन शेयर कयां उहा तव्हां एज़ इट इज़ पब्लिक ताईं पहुचाईंदो, मूंखे तव्हां ते एतमाद हुजणु खपे, बीइंग ए सोर्स। हा, सोर्स ऐं वरी पब्लिक जो तव्हां ते इहो एतमाद हुजणु खपे त तव्हां जेको ॿुधायो पिया इहो रियल आहे, ऑथेंटिक आहे।
त बाएतमाद हुजण सां ई तव्हां पोइ अॻिते शयूं पोइ उन में अचनि थियूं ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे तव्हांखे जेके हूअं बुनियादी जेके नुक़्ता आहिनि उन में त भई जेके 5Ws 1H जी जेका मैथमेटिक्स आहे उहा जेसीं ताईं कंप्लीट में बि मैथ थींदी आहे हा न मैथ त अच्छा रियाज़ी जेका आहे उहा तव्हांजी ज़िंदगी जे हर सब्जेक्ट ठीकु आहे उहा तव्हां माना जेकॾहिं उहा कढी छॾियो त हाणे जेका रिसेंट का रिसर्च आई आहे उन में कंहिं रियाज़ीदान लिखियो आहे त तव्हां जेकॾहिं गुज़िरियल वक़्तु ऐं अचण वारे वक़्त जूं जेकॾहिं शयूं खे अॻकथियूं करणु चाहियो था त तव्हांखे रियाज़ी जो इल्मु हिन में मदद करे थो ठीकु आहे त रियाज़ी जो इल्मु ज़िंदगी सां जुड़ियल आहे असांजे पर हिन में इहो आहे त 5W 1H जेको आहे उहो हिकिड़ो फार्मूला आहे त भई 5Ws में माना ईंदो आहे त भई वॉट छा थियो 5Ws 1H अच्छा हिकिड़ो वॉट हिकिड़ो 5Ws में हिकिड़ो वॉट हिकिड़ो वाई व्हेन वेयर ऐं व्हेन ठीकु ऐं हू हाउ सही वाक़ियो थियो किथे थियो कीअं थियो छो थियो कंहिं कयो छाजे लाइ थियो इहे समूरी शयूं जॾहिं कमु थियो त तव्हांजी हिकिड़ी न्यूज़ जेका असां कंप्लीट थी वञे उन खां पोइ बाक़ी हुनजो को रुख नथो रहे त इहे बेसिक शयूं जेके आहिनि इहे असां सेखारियूं था ऐं ॿियो ख़ासि तौर ते जेके यूनिवर्सिटी मां असांजा जेके नौजवान आहिनि जेके उतां डिग्री वठी अचनि था अच्छा वरी फ़र्क़ु आहे हिकिड़ो त जेको हू पढ़नि था उहो हिकु अलॻि शइ आहे जिन पाण पंहिंजी ज़िंदगी में पाण तव्हां जंहिं फील्ड में स्टडी कई हुजे मां जेको बि पढ़ियो आहे हुजे त उहो जेको पाण पढ़ूं था न किताबनि में उहो असांजी प्रैक्टिकल लाइफ खां घणो परे आहे मतिलबु मूंखे अॼु ताईं माना काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पाण पढ़ियूं आहिनि तालीम अलॻि आहे इंसान जो कैरियर ऐं जेका करियर सॼो प्रोफेशन आहे उहो वरी अलॻि आहे उहे ॿ शयूं पाण में मतिलबु जीअं हिकिड़ो डॉक्टर आहे उहो 4 साल पढ़े थो न मेडिकल यूनिवर्सिटी में या कॉलेज में उहो 4 साल हुनजा एतिरा कम जा न आहिनि जेतिरो उहो आख़िरी साल हाउस जॉब करे थो जॾहिं हू प्रैक्टिकली पेशेंट्स खे ॾिसे थो सभु शयुनि खे सम्झे थो त असां वटि बि ईअं थियो त 4-5 साल जेके नौजवान था पढ़ी त अचनि था पर असां वटि अचनि था हिते त हुनखे कंहिं शइ जी ख़बर न हूंदी आहे हू जेको पढ़ी ईंदा आहिनि उहो हिकिड़ो ॿियो स्टैंडर्ड आहे असां वटि जीअं ॿियो पैटर्न आहे त पोइ वरी उनखे ॼण ज़ीरो खां ई करिणो थो पए असल में उन जे लाइ मुंहिंजूं काफ़ी मिसाल यूनिवर्सिटी में मुंहिंजो अचण सॉरी इंटरप्ट थी कयां पोइ तालीम ज़रूरी आहे छा केरु अगरि पढ़े कोन ऐं अचणु चाहे सहाफ़त में अचनि था न अचनि आया आहिनि मां पाण मुंहिंजी पंहिंजी सहाफ़त में डिग्री त कोन्हे ऐं इंतिहा हिकिड़ी मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखां थो हिकिड़ी सिंपली मुंहिंजी ग्रेजुएशन आहे पर एक्सपीरियंस में मूं सां तव्हां को यूनिवर्सिटी जो प्रोफेसर अची विहारियो जेको बल्कि हेड ऑफ डिपार्टमेंट को अची विहारियो त मां हुनखे थकाए लाहींदो छो त मुंहिंजो प्रैक्टिकली जेको मूं कमु कयो आहे मूं उहे लाह चाढ़ा सहाफ़त जा ॾिठा आहिनि असां इहे जेके शयूं तब्दील थींदियूं एवोल्यूशन जेका थी आहे न पंहिंजी मीडिया में उहा हिन पोयनि 20-30 सालनि में एॾी थी आहे हुई बि पाण वारी जेका जनरेशन आहे जेका एक्स जनरेशन आहे उन ई सभ खां वधीक चेंजिस ॾिठियूं आहिनि एवोल्यूशन पाण ई ॾिठो आहे पाण ब्लैक एंड वाइट टीवी खां कलर टीवी खां थींदा हाणे स्मार्ट फोन ताईं पहुता ठीकु आहे इहा जेका पंहिंजी जनरेशन आहे उन खां पोयां जनरेशन त इहे शयूं ॾिठियूं कोन या अचण वारी जनरेशन हिन वीचारनि खे हिनखे नंढड़ी जेका आहे हिनखे ख़बर ई न हूंदी त PTV कंहिं ज़माने ते एंटीना ते हलंदी असां छत ते चढ़ी वञे मिलेनियल जेके आहिनि इन ॿई दौर ॾिठा पाण जेको ई सभु शयूं ॾिठियूं आहिनि त मीडिया बि ईअं ई एवोल्यूशन मां गुज़री अॼु हिते आई आहे त ऐं बहरहाल ख़ुशी थींदी आहे असां वटि काफ़ी नौजवान अचनि पिया हाणे ॾिसो न तव्हांजी जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उहे मास कम्युनिकेशन पढ़ाए रहियूं आहिनि ऐं तमामु तेज़ी सां हर साल नौजवान मीडिया जी तरफ़ अचनि पिया ऐं खोड़ सारे हिन वक़्तु मुंहिंजो जेको पैगाम हूंदो उहो पंहिंजे नौजवाननि खे जेके असांजा मीडिया जा स्टूडेंट्स आहिनि त इहो हूंदो त ज़रूरी कोन्हे त तव्हां अचो त तव्हांखे TV या अख़बार में जॉब मिले तव्हां पाण बि घणो कुझु करे सघो था अॼुकल्ह जेको डिजिटल मीडिया आहे उन त हर माण्हू खे पाण एंकर बि ठाहे छॾियो आहे हर कंहिंखे जर्नलिस्ट बि पाण थी वियो आहे सभु कुझु पाण आहे चैनल बि पाण सभु कुझु ऐं उहो वधीक बहितर आहे हेॾां खां अची मज़दूरी करण खां उहो पंहिंजो कमु बहितरीन ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई अवां ऐं बिल्कुलु इहो ई आहे अॼुकल्ह जो जेको दौरु आहे मॉडर्निज़म जो दौरु हले थो पियो इन में पाण सां इन शयुनि खे एडॉप्ट करणु ॾाढो ज़रूरी आहे ऐं इन ई मॉडर्निज़म में जेतिरी जिद्दत अची वई आहे ओतिरी जिद्दत जेको आहे जेके लॉज़ खे ब्रेक करण वारा माण्हू बि आहिनि इन हवाले सां असां वटि जेके लीगल एड सोसाइटी जा एडवोकेट असां सां मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं पर नंढड़ी साई खां पोइ साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बरकत रमज़ान जी इफ्तार ट्रांसमिशन में ऐं ॻाल्हि ॿोल असांजी काफ़ी बहितरीन हली रही आहे जेके असांखे जिन हाणे जॉइन कयो उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त लीगल एड सोसाइटी जा एडवोकेट फ़हीम तूर असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां अॻिते असां ॻाल्हि ॿोल के जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं सर आप मैं क्योंकि पहले हमारी जो बातचीत हो रही थी मैं उसी कड़ी को आगे बढ़ाना चाहूँगी कि जो मॉडर्निज्म के दौर पे हम लोग बात करें आजकल का जो न्यू एरा आ गया है इसमें जितना अवेयरनेस आ गई है
اتنی ہی جو ہے جدت آ گئی ہے کرمنل سائڈ پہ ہمارے. تو ان چیزوں میں آپ کا جو لیگل ایڈ سوسائٹی ہے وہ کس طریقے سے اپنا جو ہے کردار کرتی ہے, پلے رول کرتی ہے سوسائٹی کے؟ دیکھیں, یہ آپ کو علم میں ہوگا کہ لیگل ایڈ سوسائٹی جو ہے جسٹس ناصر اسلم صاحب نے اس کی جو ہے بنیاد رکھی تھی. ایسے دور میں جب جو ہے وہ لوگوں کے پاس جو ہے بیل کروانے کے لیے پیسے بھی نہیں ہوتے تھے, اور اب بھی جو ہم جو ہے وہ لیٹیگیشن جو پرووائڈ کرتے ہیں, وکیل یعنی کہ جو پرووائڈ کرتے ہیں ان لوگوں کو جو پریزن میں جیل میں ہیں, ان کے پاس جو ہے وہ اپنی بیل کروانے کے لیے پیسے بھی نہیں ہوتے. تو یہ جسٹس صاحب نے جو آرگنائزیشن بنائی اس کا مقصد ہی یہی تھا کہ ہمارے جو لوگ جو ہے قید جیل میں ہیں ان کو رہائی دلوائی جائے اور انصاف مل سکے. صحیح, ٹھیک ہے نا. تو اس کے ساتھ ساتھ جو ابھی جو کرائم بڑھتا جا رہا ہے وہ تو ہمارا جو ہے اپنا معاشرہ جو ہے وہ اس میں اتنا کرپٹ ہو گیا ہے جس کی وجہ سے آج دن بہ دن جو ہے وہ کرائم جو ہے وہ انکریز ہوتا جا رہا ہے. کوئی بھی جو شخص جو ہے وہ قانون کی جو ہے بالادستی کے لیے اس پہ عمل کرنے کے لیے تیار نہیں ہے. قانون پہ ڈیبیٹ تو کرنے کے لیے تیار ہے, اس کے لیے بہت سی کتابیں وہ لکھ دے گا, ٹھیک ہے, لیکن اس پہ خود سے عمل کرنے کے لیے تیار نہیں ہے. سگنل پہ اگر اس کو رکنا پڑے نا 2 منٹ کے لیے, وہ رکنے کے لیے تیار نہیں ہے. تو اس پہ عمل جو ہے وہ ٹریفک پولیس والے کی ذمہ داری نہیں ہے کہ وہ عمل کروائے, لیکن بینگ اے شہری جو ہے آپ کا کام بنتا ہے کہ بھی آپ اس پہ جو ہے پابندی کریں, اس پہ عمل کریں. بالکل. ایک چیز اور ہے کہ یہاں پر ہمارے پاس اگر کوئی روکتا ہے, یہ سب یہاں پر جو بیٹھے ہوئے, اگر ہم کسی کو روکتے ہیں یعنی پولیس والا کوئی روکتا ہے تو سب سے پہلے تو کال کروا دیتے ہیں, مطلب پھر ہم بعد میں ان کو بلیم کرتے ہیں کہ وہ اپنی ڈیوٹی صحیح نہیں کرے. اچھا, ایک چیز اور مجھے آپ سے پوچھی تھی کہ جب آپ کو کوئی کال کرتا ہے پہلے تو کال نمبر بتا دیں, ٹول فری نمبر جو ہے وہ آپ کا 080070806 پہ آپ جو ہے کال 24 گھنٹے کال کر سکتے ہیں. لیگل ایڈوائزری کال سینٹر. ٹھیک ہے جی. اچھا, 925 ہے, اس کے بعد ریکارڈڈ پہ چلی جاتی ہے کال اور پھر آپ اس کو ایڈریس کرتے ہیں. اچھا, آج کل جب سے یوٹیوب, جیسے سر نے بھی کہا اور باق بھی یہ کہہ رہی تھی کہ سب کچھ خود ہی ہو گیا کیونکہ آپ سوشل میڈیا کا دور ہے, تو لوگ جب آپ سے ایڈوائز لیتے ہیں تو آج کل ایڈوائز لینے کی تر بھی وہ آپ کو ڈکٹیٹ کر رہے ہوتے ہیں کہ ایسا نہیں ایسا ہے. تو کبھی آپ کے ساتھ ایسا ہوا کہ آپ کو کوئی کال کرتا ہے اور آپ سے اپنا پہلے مسئلہ شیئر کرتے ہیں اور اس کے بعد آپ جب اس کا سولوشن دیتے ہیں تو وہ آپ کو ویز ڈفرینٹ دکھا رہے ہوتے ہیں اور وہ سمجھ نہیں پاتے یا آپ سمجھا نہیں پاتے, کبھی ایسا مشکل آئی آپ کو؟ بالکل ایسے دیکھیں, جیسے ہمارا جو ہے سوشل میڈیا کا دور ہے اب, اور اس میں ایڈکٹ ہو گیا ہے لوگوں کی طبیعت میں جو ہے وہ کرائم جو ہے نا ایڈکٹ بن گیا ہے لوگوں کی. وہ کسی نہ کسی طرح جو ہے وہ لا کو جو ہے بریک کر رہے ہوتے ہیں اور سپر سیڈ کرنے کی کوشش کر رہے ہوتے ہیں, اور ان کی جو مینٹلٹی بن جاتی ہے وہ یہ ہوتی ہے کہ جو ہم چاہ رہے ہیں ویسے ہی قانون اس کو جو ہے ریمیڈی پرووائڈ کرے. ٹھیک ہے. تو اس صورت میں جب کوئی ایسا جو ہے شخص کال کرتا ہے اور وہ اس کی ریمیڈی جو ہے اگینسٹ اس کی مزاج کے, اس کے سوچ کے جو ہے پرووائڈ کی جا رہی ہوتی ہے کہ بھی یہ لا جو ہے آپ کو یہ باؤنڈ کرتا ہے کہ آپ نے جو ہے یہ چیزیں فالو کرنی اور یہ ریمیڈی ہے, ایسے آپ جو ہے سلوشن کے مطابق جو ہے وہ میٹر کو سالو کر سکتے ہیں. تو اس صورت میں اس کے مائنڈ میں جو ہے فوری طور پہ کلک ہوتا ہے کہ میں کیوں قانون کی پابندی کروں, جیسے کہ آپ نے سوال کیا کہ ہر کوئی جو ہے وہ سپر سیڈ اپنی سپیریئر جو ہے وہ بالادستی رکھنا چاہ رہا ہے, تو اس چیز میں جگہ پہ جو ہے کنفلکٹ پیدا ہو جاتا ہے. اور ہمارے ہاں جو اب چونکہ میڈیا کا دور ہے جیسے, تو اس میں جو ہے وہ اور سائبر کرائم کے جو ابھی میٹرز جو ہے وہ ایشوز جو ہے وہ کریٹ ہو گئے ہیں, کرائم جو ہے تو وہ زیادہ جو ہے بڑھتا جا رہا ہے اس وجہ سے کرائم جو, کیونکہ اس کی ہم جو ہے وہ عمل درآمد نہیں کر رہے قانون پہ. بالکل جی, بالکل بہتر. اور میں یہ پوچھنا چاہوں گی کہ جیسے آپ نے بولا کہ فری آف کاسٹ آپ کنسلٹینسی تو دیتے ہیں, لیکن اگر کسی کو مالی کسی مدد کی ضرورت ہو تو کیا لیگل ایڈ سوسائٹی اس میں ہیلپ کرتا ہے؟ نہیں, فائنینشلی طور پہ کوئی سپورٹ نہیں کرتا لیگل ایڈ سوسائٹی, نہ ہی سندھ لیگل ایڈوائزری کال سینٹر. دونوں جو ہے وہ پروجیکٹ ہیں. لیگل ایڈ سوسائٹی جو ہے وہ لیٹیگیشن میں جو ہے اور سیشن جو ہے اویئرنیس سیشن جو ہے کنڈکٹ کرتا ہے, اور جبکہ سندھ لیگل ایڈوائزری کال سینٹر جو ہے وہ مفت قانونی مشورہ فراہم کرتا ہے. جیسے باغ کا کہنے کا مطلب یہ کہ اگر آپ نے کسی وکیل کا بتا دیا اور بندہ بولے کہ میں فیس نہیں افورڈ کر سکتا, تو وہاں پر آپ میں آپ کو وہ یہ بتا بھی گئے ہیں, وہ یہ کہ یہ ان کی اپنی طرف سے وکیل دیتے ہیں ان کو. ٹھیک ہے. اگر نیڈی پرسن ہے تو ان کو دیتے ہیں, تو وہ تو فری آف کاسٹ, بالکل فری آف کاسٹ ہے. اور وہ بھی ہمارے جو ہے مخصوص پروجیکٹ ہیں جن میں ہم خواتین کی امپاورمنٹ کے لیے ان کو نیڈی خواتین کو پرووائڈ کرتے ہیں. جیسے کہ پہلے میں نے آپ کو بتایا کہ بھی مسلم فیملی لاء میں جو جیسے کھلا کسی لیڈی کو چاہیے یا اس پہ ڈومیسٹک وائلنس ہو رہا ہے, وہ چاہتی ہے کہ بھی میں اس کی کمپلین کروں,
تو اس معاملات میں جو ہے وہ یا ورک پلیس ہراسمنٹ ہے تو اس کے پاس اتنا پیسہ نہیں ہے کہ بھی اس میں جو ہے وہ کمپلین کی کرے وہ، تو اس میں جو ہے وکیل پرووائڈ کرتا ہے ہمارا ادارہ۔ یہاں پہ ایک اور پروجیکٹ ہے جس کا میں یہاں پہ ذکر کرنا چاہوں گا، کیونکہ لیٹیگیشن جو ہے زیادہ بڑھتی جا رہی ہے، تو اس کو کم کرنے کے لیے جو ہے میڈیشن سینٹر جو ہے قائم کیا گیا لیگل ایڈ سوسائٹی میں، تو اس میں جو ہے میڈیٹر ہوتے ہیں، وہاں پہ ماں بہن دونوں پارٹی کے درمیان جو ہے بات چیت کے ذریعے مسئلے کو حل کروایا جا سکتا ہے، ٹیبل ٹاک کروا کر جی ٹیبل آپ چیزوں کو سالو کرواتے ہیں، جو ہے میڈیٹر ہوتے ہیں، بہت پارٹی جو ہے وہ اپنی جو ہے کنسرن جو ہے پیش کرتی ہیں، ان کو جو ہے بات چیت کے ذریعے جسے صلح رحمی اور مسالت کہہ لیں کہ اس کے تحت جو ہے وہ مسئلے کو حل کروایا جاتا ہے، تو وہ بھی ایک ریکگنائز جو ہے وہ ہمارا سینٹر ہے ہائی کورٹ سے، اور جسٹس عارف خلجی صاحب کی سرپرستی میں چلتا ہے وہ۔ بالکل، اور یہی ساتھ ساتھ ہم بولیں گے کہ پاکستان کا لاء بھی یہی کہتا ہے کہ آپ کے جو گھر کے مسائل، الحمدللہ دنیا میں جہاں ہمارا پروگرام دیکھا جا رہا ہے برکت رمضان، تو ہم یہ فخر سے کہتے ہیں کہ پاکستان کا لاء بھی یہ کہتا ہے کہ آپ کی چیزوں کو منظر عام پہ نہ لا جائے، آپ کو ٹیبل پر بٹھا کر آپ کی چیزوں کو سالو کیا جائے، اس کو کہتے ہیں الحمدللہ پاکستانی ہے۔ جی جتنا ہو سکے آپ اس کو صلح کرنے کی کوشش کریں، کیونکہ یہ مسئلے دیکھیں نا جو ہمارا سسٹم میں جو ہے لیٹیگیشن جو ہے وہ انا کی بیس پہ کی جاتی ہے، وہ بڑھتی جا رہی ہے، اس میں آپ کا پیسہ بھی لگ رہا ہے، آپ کا ٹائم بھی لگ رہا ہے، اور آپ کو حاصل کچھ نہیں ہو رہا سوائے کیس پہ کیس آپ جو ہے فائل کرتے جا رہے ہیں، بالکل ٹائم ضائع ہو رہا ہے۔ آپ اگر جو ہے وہ ٹیبل پہ بیٹھ کے مسئلے کو حل کر لیتے ہیں تو وہ 60 سے 90 دن میں آپ کا میٹر جو ہے سالو ہو سکتا ہے، اور اس پہ ڈگری بھی آپ کورٹ سے لے سکتے ہیں۔ بہتر، بہت اچھی بات، اور یہی بات میں سمجھتی ہوں ہمارے دین اسلام میں بھی یہی ہدایت دی گئی ہے کہ جتنا ہو سکے آپ آپس میں صلح کریں، اور کوئی جھگڑا ہے، کوئی رنجش ہے تو معافی مانگ لیں، کیونکہ بے شک آپ کی غلطی نہ بھی ہو، پہل کر لیں، اس سے یہ ہوتا ہے کہ کافی مسئلے آگے بڑھنے سے رک جاتے ہیں۔ اس حوالے سے بہتر طریقے سے ہمیں جو ہے اس ٹاپک پہ روشنی ڈال سکتی ہے ہمارے ساتھ جو ہمارے پاس ذاکرہ صاحبہ موجود ہیں۔ جی ذاکرہ صاحبہ، آپ بتائیں کہ جو اس طرح کا لوگ ہیں آج کل معاف کر دینا تو دور کی بات ہے، پہلے جو جن کی غلطی ہوتی ہے وہ بھی معافی نہیں مانگتے کہ بھائی میں کیوں مانگوں، ایگو بڑا مسئلہ آ جاتا ہے ہمارے یہاں۔ در حقیقت جیسے کہ ابھی لیگل ایڈوائزر صاحب نے اور آپ نے بھی بیان کیا، حقیقت یہ ہے کہ تمام جھگڑے کی بنیاد جو ہے وہ انا پرستی سے ہوتی ہے۔ ہمارے اندر جب تک یہ انا ہے، انا زندہ ہے ہمارے اندر، تب تک یہ جھگڑے بڑھتے جائیں گے۔ اور دور حاضر میں بھی قدیم زمانے میں اگر ہم دیکھیں، جیسے ہمارے آبا و اجداد کا زمانہ گزرا ہے، تو ہم دیکھتے تھے کہ اگر کسی میں لڑائی جھگڑا ہو جاتا تھا تو وہ ایک دن کے بعد یا زیادہ سے زیادہ 2 دن کے بعد آگے معافی تلافی ہو جاتی تھی۔ لیکن اب جو دور آیا تو دور ایسا آ گیا کہ اگر آپ کسی سے معافی مانگنا بھی چاہیں نا تو وہ پلٹ کر آپ کے تمام جتنی بھی غلطیاں کی ہیں وہ گنوانا شروع کر دیتا ہے، اور پھر کہتا ہے کہ نہیں میں تمہیں معاف نہیں کروں گا، حالانکہ اسے معاف کر دینا چاہیے بالکل اس طرح کہ جس طرح وہ اپنے گناہوں کی معافی کی طلبگار پروردگار عالم سے کرتا ہے، کہ خدا بھی تو ہمارے گناہوں کو معاف کرتا ہے نا، خدا تو یہ چاہتا ہے کہ تم لوگ مجھ سے معافی مانگو، اشیاء مغفرت بھی ہے۔ تو وہ اس حوالے سے بھی بیان بہترین طریقے سے ہو رہا ہے کہ دیکھیں ہم بندوں کو اس طرح اس نیت کے ساتھ معاف کرنا سیکھیں جس طرح ہم خود خدا سے چاہتے ہیں کہ خدا ہمارے بڑے سے بڑے گناہوں کو معاف کر دے۔ لیکن آج کل انسانوں میں کیا پایا جاتا ہے کہ رحم تو تقریباً رخصت ہو گیا، ایک دوسرے کے بارے میں جو محبت تھی، محبت کی جگہ رنجشوں نے لے لی، اور سب سے بڑی جو اس میں تبدیلی رونما ہوئی ہے وہ یہ ہے کہ چھوٹوں نے بڑوں کا احترام کرنا چھوڑ دیا۔ گھروں میں جو گھریلو جھگڑوں کی ابتدا ہے اس میں چھوٹوں نے بڑوں کا احترام کرنا چھوڑ دیا۔ ایک بریک لینی ہے جلدی سے، اس بریک کے بعد پھر سے آپ کو اسی بات سے کنٹینیو کریں گے۔ ناظرین سائی وٹوں تا سائی کا پور یاد رکھتے ہوتا ویلکم بیک ناظرین، بریک کھاں پوءِ حاضر آहियूं ऐं जे ॻाल्हि खे असां कट करे ब्रेक वरितीसीं उतां ई कंटिन्यू कयूं था, ज़ाकिरा साहिबा जी तरफ़ वञूं था। جی میں یہی بیان انا پرستی پہ بات ہو رہی تھی اور معافی مانگنے اور ان چیزوں پہ بات ہو رہی تھی، لیکن سب سے انفارچونیٹ یہ ہے ہمارے یہاں کہ میاں بیوی کا رشتہ اپنی جگہ، دوستی یاری کا رشتہ اپنی جگہ، بھائی بھائی کے دشمن ہو گئے، سالوں سال گزر جاتے ہیں، چہرہ تک نہیں دیکھتے، اور بس اس انا پرستی کی وجہ سے۔ بے شک، اور یہ میں سمجھتی ہوں دور حاضر میں زر زن اور زمین کے اوپر جو جھگڑے زمانے قدیم سے چل رہے تھے وہ آج بھی قائم ہیں، اور گھریلو جھگڑوں میں بھی جو بنیادی رکن ہے وہ یہی ہے زر زن اور زمین۔ ان 3 چیزوں سے ہی جھگڑے کی ابتدا ہے۔ آج بھی بھائی بھائی سے دور ہے تو اس کے بیچ کا تنازع جو ہے وہ در حقیقت بنیاد یہی ہے کہ پیسہ ایک بھائی کے پاس اگر زیادہ آ جاتا ہے
تو دوسرا بھائی جلنے لگ جاتا ہے، یا اسی طرح پیسہ اگر کسی بہن کے پاس آ جاتا ہے تو دوسری بہن جلنے لگتی ہے۔ رشتہ داروں میں سے اگر کوئی رشتہ دار زیادہ دولت مند ہو جاتا ہے یا زیادہ ترقی کرنے لگ جاتا ہے تو دوسرے رشتہ دار یہ سوچ کر اس سے جلنا شروع کر دیتے ہیں، حسد کرنا شروع کر دیتے ہیں کہ بھائی اس میں غرور آ گیا، اس میں تکبر آ گیا، حالانکہ چاہے اس میں غرور اور تکبر نہ بھی ہو لیکن لوگ کہہ کر پیدا کر دیتے ہیں، یہ کہہ دیتے ہیں کہ بھائی تم میں تو غرور آ گیا، تم میں تکبر آ گیا۔ اب وہ جب ایک بندے کو اتنا سارا کچھ کہا جائے تو وہ خود اندر سے یہ سوچتا ہے، اس کی انا یہ سوچنے پر مجبور کر دیتی ہے کہ واقعی مجھ میں کچھ تو خاص ہے کہ لوگ مجھ سے جلنا شروع ہو گئے۔ کنٹینیوسلی جو ایک ہی چیز ریپیٹڈلی آپ سنتے ہیں نا تو انٹینشنلی کہیں نہ کہیں وہ چیز اس کی ایلیمنٹ آ جاتا ہے آپ کی ذات میں۔ جی بے شک، وہ سرایت کر جاتی ہے، وہ بولتے بولتے نفسیاتی ایک اثر ہوتا ہے، جیسے کہا جاتا ہے نفسیاتی طور پر وہ دباؤ میں آ جاتا ہے اور پھر کہتا ہے بھائی میرے اندر اتنی خوبیاں ہیں۔ اور پھر آج کل آپ دیکھیں سوشل میڈیا کے دور کے حوالے سے بھی یہ چیزیں بہت زیادہ عام کر دی گئی کہ جھوٹے قولوں کو دہرایا جاتا ہے جبکہ وہ منسوب بھی نہیں ہوتے وہ اقوال، اور یہ کہہ کر ایسے ہی حضرت علی کا قول ہے، نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی حدیث ہے، بالکل میں نے لاسٹ ٹائم بھی بات کی تھی۔ اور دوسری چیز یہ ہے کہ آپ کی ایک چیز کہ اگر کوئی اس طرح دعا کر سکتا ہے کہ یا اللہ تعالیٰ میں اس شخص کو معاف کر رہا ہوں تو میرے وہ گناہ معاف کر کہ جو مجھ سے ہو گیا مجھے پتہ نہ چلے، تو اللہ تعالیٰ اس چیز کو ایکسیپٹ کرتا ہے؟ بے شک کرتا ہے، بے شک آپ اس طرح معاف کر سکتے ہیں کوئی؟ تو اپنی بندہ ایک بات لالچ میں بھی کہ میری آخرت سنور جائے، میرے نامہ اعمال میں اچھی چیزیں لکھی جائیں، تو زیادہ بہتر ہے کہ آپ کسی کو معاف کر دیں۔ جیسے کہ باغ نے کہا انا کی بات، تو واقعی میں آپ انڈوز کر دیتے ہیں ایک بندے کے اندر کہ یس آپ کے اندر یہ عادت ہے اور وہ کرنے پہ مجبور ہو جاتا ہے، وہ نفسیاتی دباؤ میں آ جاتا ہے۔ یہ جو سائیکولوجیکلی ٹریٹمنٹ ہے یہ بچوں میں بھی جو ہے پایا جاتا ہے۔ زرداری صاحب تہاں کے بھی خبر ہوندی تے ہانے تے جدید طور تے جے اساں مینٹلی جے کاؤنسلرز آہن ہوئے چون تھا تو تہاں پانجن بارڑن کے کیر اگر ضدی بارڑو گھر میں آہے بھی نا ان کے یہ نہ چوتا یہ تو بابا ڈاڈو ڈنگو آ، یہ تو ڈاڈو شرارتی آ، یہ نہ کجا تو ڈاڈو شرارتی آ، وہ ہوجے بھی شرارتی تو ان کے چیبا تو تم تو ڈاڈو سٹھو آئی، ڈاڈو ڈاہڑو آئی، ماشاءاللہ سمجھدار آئی۔ جڏहिं ईअं तव्हां रिपीटेडली पंहिंजे ॿारनि खे चवंदव त उहे अल्टीमेटली उहे जेको आहे डिसेंसीअ वांगुरु उहे एक्ट करणु शुरू कंदा, त इहो बिल्कुलु इन शइ जो असरु थिए थो। ऐं अॻिते बि ॻाल्हि ॿोल जारी रहंदी पर हिकिड़ी नात थी वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु नात जे लाइ मां गुज़ारिश कंदसि, असां सां गॾु मौजूदु आहिनि सैयद अस्करी ज़ैद साहब। ज़ैद जी जी, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम तोहफा अली मदद। सबसे पहले मैं शुक्रगुजार हूँ धरती टी वी का और उनकी पूरी टीम का कि उन्होंने मुझे इस प्लेटफॉर्म पे पढ़ने का मौका दिया। दुआ गो हूँ रब्बे कायनात मोहम्मद वाले मोहम्मद के इस चैनल को खूब तरक्की अता फरमाए, इलाही आमीन। चंद अशार मैं आपके समाज में पेश करता हूँ पर मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु मोहम्मद मोहम्मद ऐसी इज़्ज़त आपने पाई के बस गया मोहम्मद की शबे असरा खुदा ने वो वज़ीर आई के बस गया मोहम्मद के एक पल में मुस्तफा को अर्श पर बुलवा लिया। एक पल में मुस्तफा को अर्श पर बुलवा लिया। अपने बंदे की खुदा को ऐसी याद आई कि बस गया मोहम्मद।
گنتے گنتے تھک گئیں تاروں کی نازک انگلیاں گنتے گنتے تھک گئیں تاروں کی نازک انگلیاں ارے مصطفیٰ مرتضیٰ مصطفیٰ کے ہیں زمین پر اتنے شیدائی کے بس گیا محمد ایسی عزت آپ نے پائی کہ بس میں نے جلتی دھوپ میں جب چھیڑ دی نعت رسول میں نے جلتی دھوپ میں جب چھیڑ دی سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ سبحان اللہ ہر طرف ایسی گٹار چھائی سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ ماشاء اسی کے ساتھ ایک افسوس دہ خبر آپ سے شیئر کرتے چلیں کہ سینئر ترین ثنا خواں حافظ مستقیم خان مستقیم صاحب کل خالق کی حقیقی سے جا ملے دوران محفل آپ درود و سلام پڑھتے ہوئے اپنے خالق کی حقیقی سے جا ملے جن کا نماز جنازہ آج ظہر کے بعد ادا کیا گیا ہے تمام دیکھنے اور سننے والوں سے گزارش ہے کہ حافظ مستقیم خان مستقیم کو اپنی دعاؤں میں یاد رکھیں مغفرت کا عشرہ ہے پہلے ہی روز آپ خالق حقیقی سے جا ملے اور بہت کم لوگ ہوتے ہیں جو رمضان کریم میں دنیا سے جاتے جانا تو آپ نے میں نے سب نے ہے بس یہی دعا ہے کہ اللہ تبارک و تعالیٰ جب ہم اس دنیا سے رخصت ہو تو لا الہ الا اللہ محمد رسول اللہ منہ پر جاری ہو جی با جی ہیر گفتگو کے اگتے ودھائیوں تھا زویب زرداری صاحب کی طرف اینداسیں سر جڏهं تمام ظاهر اॼुकल्ह जे دور جو ماڈرنزم जे हवाले सां असां ॻाल्हि कई से तव्हां चयो त क्रिमिनल जेके केसिस आहिनि न उहे बि अॼुकल्ह अहिड़ा त अची रहिया आहिनि साम्हूं जो जिन में इंसानियत जो परे परे ताईं को वास्तो न आहे हाणे कुझु माण्हू वरी ज़ाहिर चइजे थो त अॼुकल्ह इहो इन जी वजह AI ऐं मॉडर्निज़म ऐं घणो सोशल मीडिया जो यूज़ इहा वजह आहे कुझु माण्हू वरी कुझु ग्रुप ऑफ पीपल आहिनि जिन जो इहो मञणु आहे त इहे गुनाह ऐं क्रिमिनल ऐं इहे एस्पेक्ट्स अॻु में बि थींदा हुया पर छो त इन्हनि जो एतिरो एक्सपोजर न थींदो इन करे असांखे लॻे थो त अॼुकल्ह अहिड़ा दौर थियनि था पिया इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे इहो ॿई फैक्ट सही आहे पंहिंजे करे ठीकु आहे हाणे वक़्त सां गॾु गॾु क्राइम जी कुझु शेप त चेंज थी आहे पर क्राइम त रहियो आहे ठीकु आहे अॼु या अक्सर पाण वटि माण्हू इहे वेही मिसाल ॾींदा आहिनि त यार अॼुकल्ह दुनिया ॾाढी ख़राबु थी वई आहे जो भाउ भाउ खे पियो मारे पर हिन काइनात जो पहिरियों क़तल बि भाउ जितां भाउ जो आहे तंहिं करे इहा नई ॻाल्हि त आहे ई कान दुनिया जे अंदरि जॾहिं हज़रत आदम जा ॿ पुट थिया हिकिड़े पुट ॿिए पुट खे जेको मारियो माना भाउ भाउ खे मारियो अॼु जेकॾहिं भाउ भाउ खे मारे थो त पोइ परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे त शुरूआति उतां थी आहे त उते हुन उन वक़्तु मारियो उन पंहिंजे उन वक़्त जे औज़ार सां मारियो अॼु जो माण्हू अॼु जे जदीद दौर सां मारियो त असल ॻाल्हि इहा आहे सवाल इहो आहे त क्राइम घटि छो नथो थिए या ख़तमु छो नथो ठीकु आहे वकील साहिब जीअं चयो पियो त ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो त सिविक सेंस कोन्हे हिकिड़ा क्राइम उहे हूंदा आहिनि जेके फ़र्द जे तरफ़ां हूंदा आहिनि जीअं कंहिंजो ज़ाती बिरादरी को ज़मीन तां जहिड़ो को संग तां जहिड़ो इहे इंडिविजुअल क्राइम आहिनि पर हिकिड़ा उहे जेके सोसाइटी ते इम्पैक्ट कनि था डकैती थी वई माण्हू अगवा थी वियो ईअं ई स्ट्रीट क्राइम थी वियो इहो मंशात आहे असांजे मुल्क में सभ खां वॾो अलमियो इहो आहे त क्रिमिनल जस्टिस सिस्टम असां ठीकु कोन्हे कानून आहे कानून ते अमल कोन्हे इदारा ठीकु न आहिनि इदारनि जी परफॉर्मेंस ठीकु न आहे करप्शन असां वटि माना ॼण त हिकिड़ो फैशन बणिजी वियो आहे जॾहिं इन सॼी ऐं अच्छा उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त असीं समूरा जेके सेगमेंट्स ऑफ सोसाइटी आहिनि असीं सभु गॾिजूं था त उहा सोसाइटी ठहे थी मुंहिंजो कमु मां पाण पंहिंजे कमु ईमानदारी सां नथो कयां पर मां चाहियां थो त भाउ खे ठीकु करणु खपे मूंखां जेकॾहिं केरु पुछंदो मां तव्हां ते आङुर खणंदुसि माना मूंखे तव्हांजी परफॉर्मेंस ते ॻाल्हाइणो आहे मूंखे पंहिंजी परफॉर्मेंस ते ॻाल्हाइणो कोन्हे पर जेकॾहिं हर माण्हू पंहिंजे डोमेन में रही जेको हुनजो पंहिंजो कमु आहे उहो कंदो यानी पुलिस खे पंहिंजो कमु करणु खपे वकीलनि खे पंहिंजो कमु करणु खपे ध्यानदारी सां ईअं रियासत खे पंहिंजो कमु करणु खपे ॿिया जेके इदारा आहिनि त पोइ इहो ॾिसो न तव्हां ख़बर आहे त
मौला अली जी जेका ख़िलाफ़त हुई मुख़्तसिर तरीन ख़िलाफ़त आहे 4 साढा 4 साल जी, उन में इंतशार ई रहियो। छो छाकाणि इहा पहिरीं इस्लामी हुकूमत हुई जेका अदल जी बुनियाद ते हुई, जंहिंमें इंसाफ़ थींदो हो। इंसाफ़ तव्हां पंहिंजे माण्हू जे ख़िलाफ़ बि कंदो, पराए जे बि ख़िलाफ़ कंदो, ईअं त कोन्हे त बाबा इंसाफ़ इहो आहे त जेको मुंहिंजो माइट आहे उहो मनसब ते वेहंदो, उहो गवर्नर थी वेंदो, ऐं जेको मुंहिंजो दुश्मन आहे उनखे सज़ा ॾिबी, उनजो उहो चोरी थो करे त उनजो हथु कटियो। मौला अली वटि हिकिड़ो पंहिंजो मुहिब आहे, उन चई त मूंखे जेको आहे सो मां चोरी कई आहे, मूंखे सज़ा ॾियो। पहिरियां ॿियनि माण्हुनि सां बि उन्हनि रोकियोसि त बाबा हेॾा वेंदे, मौला अली अथई उहो इंसाफ़ पसंदि अथई, उन वटि इन शइ जी कोन्हे त भई मूंखे मुंहिंजो क़रीबी आहे त मां हिनखे बख़्श कंदुसि, त ठीकु आहे बसि मां वञा थो, मूंखां चोरी थी आहे, ग़लती थी आहे, मां शर्मसार आहियां, मूंखे सज़ा लाइ। मौला अली इस्लाम जी बारगाह में आयो ऐं चयईंसि त मूंखां हीअ ख़ता थी आहे, इमाम चयो त हथु कटियोसि। ज़ाहिर सज़ा आहे न चोर जो हथु कप, हुनखे जॾहिं हथु कटण लाइ वठी पियो वञे त सभु चवनिसि पिया असां तोखे चयो त न वञ, त हो त माना ख़ुशि पियो वञे त ठीकु आहे, माना घटि में घटि पाक त थिया पोइ न, हिकिड़ो मूंखां गुनाह थियो आहे, उनजी सज़ा मूंखे मौला पियो ॾिए, ऐं इहा बि हिकिड़ी वॾी हुनजे लाइ त सआदत हुई न, त उनजो इंसाफ़ काइनात जो मौला पियो थो करे न, हू ठुड़कू सुड़कू माण्हू त कोन पियो करे न, अॼु जो जज त कोन पियो करे जेको इंसाफ़ जेके तक़ाज़ा ई पूरा न कंदो आहे। जेको तव्हांजी काइनात जो सभ खां वधीक आदिल हुजे, उहो तव्हां सां जॾहिं इंसाफ़ करे वेठो त पोइ तव्हांखे ख़ुशि थींदो तव्हां। अच्छा जॾहिं ठीकु आहे, हुनखे सज़ा मिली वई, हथु कटिजी विया, पोइ वरी कुझु देरि खां पोइ वरी वापसि मौला वटि आयो, भई सज़ा थी वई, हाणे सज़ा थी अमल थी वियो, पोइ मौला वरी ॿीहर पंहिंजा हथु हुन ते हयां ऐं मुंहिंजो हथु वापसि अची विया। त पहिरियों अदल हुयो जंहिं उन अदल जे तक़ाज़नि खे पूरो कयो, ऐं पोइ बाक़ी करीमी हुई न जेको अता करण वारो जेको आहे, ऐं पोइ अता कयो। असां वटि जेसीं ताईं अदल जो निज़ाम न ईंदो, जेसीं ताईं तव्हां असां वटि जेके क्लासिस आहिनि न VIP क्लास, पोइ उनखे वधी मिलनि थियूं शयूं, उनखे त प्रिविलेजिस बि मिलनि था, असां वटि ग़रीब जे लाइ जेको इंसाफ़ आहे उहो माना मौजूदु, उनजे लाइ जेको कानून आहे उहो मौजूदु आहे, उहो कानून लठ खयों बीठो आहे, ऐं उहो ग़रीब वॾे माण्हू जे लाइ अमीर जे लाइ जेको आहे उनखे सलूट थो करे, उनखे सलूट बि थो करे। त इहे जेके डबल स्टैंडर्ड्स जंहिं सोसाइटी में हूंदा, उहा सोसाइटी जी इहा हालत हूंदी त तव्हां घर में बि महफ़ूज़ न आहियो, तव्हां किथे घिटी में महफ़ूज़ न आहियो, राति जो बि लुटिजो था, ॾींहं जो बि फुरिजो था। माण्हू अॻु हाणे कुझु ॾींहं अॻु में जेको जेकोबाबाद में थियो, टीचर्स स्कूल खां पढ़ाए ॾींहं जो निकितियूं आहिनि, उन्हनि जी वेन खे मतिलबु ॾींहं राति जॾहिं अहिड़े क़िस्म जी बेरा रवी हूंदी त पोइ इहो उन निज़ाम जे अंदरि ॾोहारियुनि जी हुकूमत हूंदी आहे, ऐं शरीफ़ माण्हू जेको आहे उहो वीचारो परेशान हूंदो। बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं उमेदु इहा ई कयूं था त जेको आहे थोरो कुझु ईमान, कुझु जेका सो माण्हू पोइ इंसानियत पैदा थिए असांजी सोसाइटीअ में, ऐं बहितरीन ॻाल्हियूं हुयूं जेके ज़ुएब साहब सां असां कयोसीं, एडवोकेट साहब बि असां सां गॾु मौजूदु हुया, ऐं थैंक यू सो मच सर। ऐं मां चाहींदसि त फाइनल को मैसेज अगरि ॾिसंदड़नि खे तव्हां ॾियणु चाहियो त? मैसेज इहो ई आहे त हीउ जेको रमज़ान शरीफ़ आहे जी, इहो असल में इन करे कोन्हे त तव्हां पाण खे बुख जो अहसासु ॾियारियो, बल्कि इहो आहे त तव्हां उन्हनि जी बुख जो अहसासु कयो जेके के वेला मानी न खाई सघंदा। असां वटि या जीअं तव्हां पाण अॼु मग़फ़िरत जे अशरे ते ॻाल्हि ॿोल थिए पई तव्हांजी, त भई अलाह ताला चए थो त जेके मुंहिंजे कमु तव्हांजी ज़िम्मेवारियूं आहिनि उहे मां तव्हांखे बख़्श करे छॾींदुसि, पर बंदनि जा हक़ तव्हांखे पाण बख़्शाइणा पवंदा। बिल्कुलु मूं निमाज़ न पढ़ी आहे, इहो मुंहिंजे अलाह जे विच में आहे, इहो अलाह बख़्श बि करे सघे थो, पर जेकॾहिं मूं कंहिंजे हक़ गसब कयो आहे, मूं कंहिंखे रंजायो आहे, त इन में रुॻो जेको आहे सो अलाह खां माफ़ी भली वठो, पर पंहिंजनि उन्हनि माण्हुनि खां ज़रूरु माफ़ी वठो जिन खां तव्हां ॼाणाई में अणॼाणाई में कंहिंजी दिलि ॾुखाई आहे, कंहिंजो हक़ खाधो आहे, त मां इहो चवंदुसि त उहो जेसीं ताईं उहो न बख़्शबो, तव्हांजा अलाह सभु ॿिया गुनाह माफ़ु करे छॾींदो, पर उहे माण्हू उहे ॾोह जेके आहिनि क़यामत में तव्हांजो दग झलियो बीठा हूंदा, तंहिंजे करे ऐं उन्हनि खां पंहिंजी हयाती में बख़्शराए वठो। हीउ तोबा जो दरवाज़ो तव्हांजो जेको आहे सो पंहिंजे लाइ त एसी ताईं खुलियल आहे जेसिताईं तव्हां ज़ेरा आहियो, वफ़ात खां पोइ पोयरनि जी का ख़बर कान्हे त पोयां तव्हांखे को कुल बख़्शराइनि या न बख़्शराइनि। बिल्कुलु ॾाढी बहितरीनु ज़बरदस्त ॻाल्हि, बहितरीनु मैसेज हुयो, ऐं इनखे अॻिते जेको आहे सो वधाईंदासीं। थैंक यू सो मच वकील साहब, तव्हां बि आया असांजे प्रोग्राम में। फ़हीम तूर आपने जो जिस तरीके से हमें अवेयरनेस दी है ना वो बहुत अच्छा है, और लीगल एड सोसाइटी का खुद अपना जो किरदार है सोसाइटी पे जिस तरीके से उसका एक पॉजिटिव इम्पैक्ट है, मैं समझती हूँ ये बहुत ज़रूरी है। और थैंक यू सो मच आपके पूरे। बिल्कुल, मैं एक चीज़ ऐड करना चाहूँगा। देखिए हमारा रमज़ान का महीना चल रहा है, ट्रांसमिशन है, रमज़ान ट्रांसमिशन है, बात हम कर रहे हैं हुकूक की जो है ना, और उसमें भी देखें हमारा अगर हर कोई इंडिविजुअली अपने तौर पे जो है अपने हकूक़ वो जो उनके इर्द गिर्द है, ख़वातीन ख़ास तौर पे, जैसे क्राइम की बात हो रही थी हमारे माशरे में, अगर
ख़वातीन को एजुकेशन नहीं दी जाएगी या उनको प्रोटेक्ट नहीं किया जाएगा, चाहे वो स्कूल में पढ़ रही हैं या वर्क प्लेस में हैं या स्ट्रीट में मार्केट में हैं, उनका तहफ़्फ़ुज़ तो इस्लाम ने भी दिया है ना, कानून ने तो दिया है, लेकिन उसको जो है वालेंट कौन कर रहा है, वालेशन जो है वो हम मर्द ही कर रहे हैं, ठीक है ना। तो उसका अगर हर कोई जो है अपने तौर पे जो है अपने हकूक़ जो है दूसरों के अदा करे, ख़वातीन के ख़ास तौर पे, अगर कोई हस्बैंड है वो अपनी वाइफ को उसका ख़र्चा ही मेंटेनेंस ही दे, सबसे ज़्यादा जो है वो सदका जो है ना, अफजल सदका क्या है, आप अपने बीवी बच्चों पे खर्च करना जो है वो सबसे अफजल सदका है। मैडम मौजूद हैं, आप पूछ सकती हैं। तो अगर आप मेंटेनेंस नहीं दे रहे तो आप में जो है वो अदम बर्दाश्त तो होगी ना, खर्चा ही नहीं दे रहे, लड़ाई झगड़े तो पैदा होंगे माशरे में। अच्छा, माशरा जब ही तश्कील होता है जब जो है वो एजुकेशन हो, एहसास ज़िम्मेदारी हो, तो वो ज़रूरी है। ऐसे माहौल में जो है लीगल एड सोसाइटी जो है अवेयरनेस सेशन जो कर रही है वो बहुत अहम किरदार अदा कर रही है। बिल्कुल कर रही है, नो डाउट। और आई होप कि ये इसी तरीके से आगे भी काम करती रहे, सोसाइटी में अपने आप को जो है कंट्रीब्यूट करती रहे। नंढड़ी साई वठूं था। वंस अगेन थैंक यू सो मच सर, ऐं तव्हांजो बि थैंक यू सो मच। ऐं नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी आदत। और जनाब वेलकम बैक, और एक बार फिर आपको खुशामदीद कहते हैं बरकत रमज़ान में। और बरकत रमज़ान की जहां बात हो और वहां हम बात करते हैं रंग ज़िंदगी का। तो रंग ज़िंदगी का कौन है, हमें बताएंगी पाक जी। बा जी, हमारे जो तावन है या जेका ट्रांसमिशन तव्हां जगह पेश कई वञे थी बरकत रमज़ान जी, हिन में तावन आहे नेल्सन पेंट्स वारनि जो, जिन जो चवणु आहे रंग ज़िंदगी का। ख़ूबसूरत इन्हनि जो जेको आहे ब्रांड आहे, पाकिस्तान जो नंबर 1 पेंट जो ब्रांड आहे, पाकिस्तानी ब्रांड नेल्सन पेंट। इन्हनि जो चवणु आहे त 25% कवरेज वधीक ॾियनि था कंहिं बि ॿिए पेंट जे मुक़ाबले में। त अगरि तव्हांखे पंहिंजी घर जूं इमारतूं पेंट कराइणियूं आहिनि, ईद जो मौका वेझो अचण वारो आहे, ईद जो मौक़ो, ऐं इन हवाले सां ख़ूबसूरत पंहिंजनि घरनि खे वराए खां पेंट कराइण जो अगरि तव्हां सोचो था त नेल्सन पेंट फर्स्ट चॉइस आहे। इन करे ज़बरदस्त ब्रांड आहे, पाकिस्तानी ब्रांड आहे, ऐं बहितरीनु इन्हनि जो जेको आहे कलर आहे ऐं कवरेज बि इन्हनि जी वधीक आहे। त जिते तव्हां हिकु कमरो कराए सघो था, अगरि तव्हां नेल्सन पेंट यूज़ कंदा त 25% कवरेज तव्हांखे वधीक मिली सघे थी। बिल्कुल जी। और साथ साथ हम ये कहते हैं, नेल्सन पेंट्स कहता है, हम नहीं कहते बल्कि नेल्सन पेंट्स ये कहता है कि 25% एक्स्ट्रा का मतलब ये है कि आप अगर चाहते हैं कि आप एक कमरा रंग करवाएं और उसके बाद आपके पैसेज है या कोई बालकनी है तो वो फ्री में कलर होगी, क्योंकि 25% आपको एक्स्ट्रा जो है वो कवरेज देता है। यानी जब आपको कवरेज अच्छी मिलती है तो आपका पेंट कम यूज़ होता है, कम यूज़ के साथ साथ आपकी जो है वो ज़्यादा एरिया को कवर करता है। तो नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का, रंग डालिए अपनी ज़िंदगी में, क्योंकि कहते हैं कि ईद एक त्यौहार है रंगों का, जहाँ रंगों का इम्तिजाज होता है, लोगों का मिलाप होता है, उसको हम ईद कहते हैं। और अपनी ईद को दोबारा करें नेल्सन पेंट के साथ। बिल्कुल ऐसा ही है। ऐं हींअर असां अॻिते वधंदासीं। असांखे जॉइन कयो आहे अरीना ऐं अलीशा, सिस्टर्स आहिनि, नंढड़ियूं प्यारियूं भेनरूं आहिनि मुंहिंजूं, ऐं नात ॿुधाईंदियूं ॾाढियूं प्यारियूं बि लॻनि थियूं। ऐं हींअर अॻिते बि वधंदासीं ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़ाकिरा साहिबा जी तरफ़ वञूं था, छो त जेको असांजो मग़फ़िरत जे हवाले सां जेको टॉपिक आहे ऐं जेके असां वटि एस्पेक्ट्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं था पिया। त ज़ाकिरा साहिबा, आपसे मैं एक सवाल करना चाहूँगी कि रमज़ान में जैसे किसी को माफ़ कर देना, हमने कहते तो हैं कि कर देना चाहिए, लेकिन इसकी फजीलत बेसिकली क्या है? चलें किसी ने कर दिया किसी को माफ़, अब उसका रुतबा, उसकी अहमियत क्या है रमज़ान में? हदीस जनाब हबीब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है कि माफ़ कर देने से ज़्यादा, माफ़ी मांगने वाले से ज़्यादा माफ़ कर देने वाला बड़ा होता है। यानी अगर हम किसी से ये सोचकर माफ़ी मांगते हैं कि हमने बेशक गलती की और हमने इसका दिल दुखाया है, तो हमने तो अल्लाह ताला की निगाह में पसंदीदा मुकाम हासिल कर ही लिया है, लेकिन जो हमें माफ़ करेगा ना वो हमसे ज़्यादा रुतबे पर पा जाएगा। इसलिए कि अल्लाह ताला ने बड़ी फ़जीलतें इसके बारे में बयान फरमाई है। सबसे पहली फ़जीलत तो ये है कि जो बंदा किसी की गलतियों को माफ़ कर देता है तो अल्लाह ताला उसके भी गुनाहों को माफ़ कर देता है। और अगर वो ये सोच कर माफ़ कर देता है कि मैंने माफ़ किया तो अल्लाह ताला इस सवाब को मेरे हक़ में लिख दे, मेरे अमाल में लिख दे, और इसका सवाब मेरे अजीज़ व अकारिब जो इस दुनिया से जा चुके हैं उनके अमाल में लिख दे। तो ये मैं गोया अपनी तरफ से ये बयान नहीं कर रही, ये जनाब हबीब खुदा ने ही इरशाद फरमाया। तफसीर नूर सक़लैन किताब और सफ़ा नंबर है 54, जिसमें जनाब हबीब खुदा का हमें ये बयान मिलता है कि जिसमें उन्होंने फरमाया कि अगर तुम ये सोच कर किसी को माफ़ करो ना कि खुदा भी हमारे गुनाहों को
معاف کر دے گا تو اللہ تعالیٰ تمہارے گناہ اس طرح معاف کر دے گا کہ جیسے تم اپنی ماں کے پیٹ سے ابھی ابھی پیدا ہوئے. سبحان اللہ. تم گناہوں سے پاک ہو جاؤ گے. اور ایک حدیث میں نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے بھی ارشاد فرمایا, دیکھنے اور سننے والوں کے لیے بھی یہ ہے کہ معافی مانگنے والا کیوں افضل ہوتا ہے, کہ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا کہ اگر معافی مانگنے سے تمہاری شان میں کمی آئے تو قیامت کے روز مجھ سے مطالبہ کرنا, میں پورا کروں گا اس چیز کو. تو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے جب ضمانت دے دی تو پھر ہمیں خود اس چیز کی پیروی کرنی چاہیے, کیونکہ جو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے حکم کو مانتا ہے خدا اس سے خوش ہوتا ہے, کیونکہ وہ محبوب خدا ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم. اور ایک جگہ پر ہم نے پڑھا جو کہ بار بار اچھی بات کو انٹیگریٹ کرنا بہت ضروری ہوتا ہے, کہ اللہ تعالیٰ نے کہا میں نے تمہیں دین دیا, میں نے تمہیں دنیا دی, میں نے تمہیں رزق دیا, اس تمام چیزوں میں میں نے تمہارے درمیان اپنا نبی بھیجا. نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے علاوہ اللہ تعالیٰ نے کسی چیز کو اون نہیں کیا. تو جب ہم اس کے محبوب کی چیز کو, سنت کو زندگی میں شامل کریں گے تو آپ کا مرتبہ یہاں پر بھی بلند ہوگا اور وہاں پر بھی بلند ہوگا. بالکل ایسا ہی ہے. اور جب ہم کسی کو معاف کر دینے کی بات کرتے ہیں تو اس میں عاجزی آ جاتی ہے. انسان وہی اچھا ہے جو کائنڈ ہو, وہی انسان کو, انسان اور جانور کے بیچ کا جو فرق ہے وہ یہی ہے. بے شک. تو ہمیں عاجزی جو ہے اس چیز پہ ہمیں جو ہے رجوع کرنا چاہیے, اور اپنی نیچر میں, اپنے بات کرنے کے طریقے میں, اپنے چلنے پھرنے میں, ہر چیز میں عاجزی کو میں سمجھتی ہوں اگر ہم ایک ایلیمنٹ کو ایڈ کر لیں تو ہماری شخصیت کا ایک چار چاند لگ جائیں گے. چار چاند لگ جاتا ہے. سیکھنے کا عمل, جیسے کہ میں آج بڑا آن ایئر یہ چیز بولوں گا کہ مجھے بڑا اچھا لگتا ہے کہ ہم ایک عرصے سے میں ہوسٹنگ کر رہا ہوں اور رمضان کی, مجھے باغ کا جو پہلا جملہ ہے وہ میں کہتا ہوں کہ دل سے, کیونکہ استاد کو کہتے ہیں نا کہ جو چیز اچھی ہو کہ میں گناہ گار لیکن وہ کرتی ہوں کہ میں آگے گناہ نہ کروں, ٹھیک ہے, توبہ کرتی ہوں. تو مجھے باغ کی جو یہ فرسٹ لائن ہے یہ واقعی میں بہت انسپریشن ہے. واقعی میں یہ جو خواہش ہے, اور ہر مومن مسلمان انسان کی یہی خواہش ہوتی ہے کہ جو ہے کیے گئے گناہ جو ہے وہ ان کے لیے معافی مانگے اور آگے نہ خواہش کرے کہ نہ ہو ہم سے, کیونکہ ہم جو ہے یہ مطالبہ نہیں کر سکتے. آئی کین ناٹ پرومس کہ میں آگے کوئی گناہ نہیں کروں گی, کیونکہ انسان خطا کا پتلا ہے, ہمیں اپنا پتہ نہیں ہے. انسان ہم بشر ہے, غلطیوں کا پتلا ہے, خطا کار ہے, اور جب جناب آدم علیہ السلام سے ترک اولا ہو سکتا ہے تو ہم تو بہرحال ایک عام بشر ہیں. بے شک, بالکل ایسے ہی. اور ابھی جب بہت ساری اچھی باتیں ہو رہی ہیں تو ایک نعت کی طرف بڑھا بالکل نعت کی طرف, اور جو ہے اس کے لیے میں گزارش کروں گی, ہمارے پاس شاہتاج موجود ہے, میری بہن آپ جی نعت مائک شاہتاج کو پاس کر دیجیے جی. بسم اللہ الرحمن الرحیم. الحمدللہ الذی جعلنا من المتمسکین بولایت علی ابن ابی طالب علیہ السلام. کہ عشق عباس جو ایک بار اثر کرتا ہے, عشق عباس جو ایک بار اثر کرتا ہے, پھر لہو بن کے وہ نسلوں میں سفر کرتا ہے. اور میں تو پرچم کو سناتی ہوں مصیبت اپنی, میں تو پرچم کو سناتی ہوں مصیبت اپنی, کون عباس کو نہ جانے خبر کرتا ہے. کیڈو طوفان ہنجے نفع نقصان ہنجے, کیڈو طوفان ہنجے نفع نقصان ہنجے, ورد زبان تجاریہ پہنجو سہارو غازیہ غازیہ پہنجو سہارو غازیہ. ہاں زہرا جی بچن جو غلاما انبیاء کنتا سلاما, ہو زہرا جی بچن جو غلاما انبیاء کنتا سلاما. کہ نالے رسول جے صدقے بطول جے, نالے رسول جے صدقے بطول جے, مشکل سبن جی ٹالیا پہنجو سہارو غازیہ کہ غازیہ پہنجو سہارو غازیہ. ہو بادشاہ جگتے امیراں نوکر تن جو ضمیراں,
کہ دشمن ہزار ہوں جے پیدل سوار ہوں جے، دشمن ہزار ہوں جے پیدل سوار ہوں جے، اکیلو مولا غازی بھاریا پہنجو سہارو غازیا کہ غازیا پہنجو سہارو غازیا۔ اور کون غازی؟ کہ جو اپنے باپ کی شبیہ ہے، جس کو کہ ثانی حیدر کرار کہا گیا ہے۔ ہاں علی مولا جو آہ ثانی لاہے چھڑیندو پریشانی، کہ حیدر جو لالیا وڈو لج پالیا، حیدر جو لالیا وڈو لج پالیا، جہی راضی رب راضیا پہنجو سہارو غازیا غازیا پہنجو سہارو غازیا۔ ہاں حیدر جی آئی حسینہ ہاشمی ویڑ جو یقینا، کہ ہند کے زہرا کیون چادر جے پار تون، ہند کے زہرا کیون چادر جو پار تون، وفا جو پاکی نمازیا پہنجو سہارو غازیا غازیا پہنجو سہارو غازیا۔ ہاں سیوڑ مائی صدا لال جی موتے آئی عطا کمال جی، ہاں سیوڑ مائی صدا لال جی موتے آئی عطا کمال جی، کہ کریا پرواز تو جانن سب راز تو، کریا پرواز تو جانن سب راز تو، غازی جی کرم نوازیا پہنجو سہارو غازیا غازیا پہنجو سہارو غازیا۔ ماشاء اللہ۔ ایک بھی نعت جی طرف ونوں تھا، ننڈڑیوں پیاریوں مجھے بھینروں جے آہن مجھے نظر اچن تھیوں پیوں، ان جو نالو ارینا علیشا، اور ماں تاں ویجھو تھی اچے تاں کھا پوچھاں تو تاں ماں ارینا کیڑی ہے علیشا کیڑی ہے؟ کون سی ارینا ہے کون سی علیشا ہے؟ آپ ارینا ہیں، آپ علیشا ہیں؟ ارے واہ، آپ کا جو ہے پہلے بھی آپ نے شاید کہیں ہے نا، میں نے دیکھا بہت پیاری ذیشان، اتنا پیارا یہ جو ہے نا ان کا انداز ہے نعت پڑھنے کا، اور جو ہے ابھی کون سی نعت ہمیں آپ سنائیں گے؟ ارے واہ کیا بات ہے، چلیں جی آپ۔ نہیں ہے حسن عمل پاس آنسو کے سوا، چلا ہوں لے کے یہ موتی درے نبی کے لیے، میرے تو آپ ہی سب کچھ ہے یا رسول اللہ، میں جی رہا ہوں زمانے میں آپ ہی کے لیے، الہی کوئی ایسا الہی کوئی ایسا انتظام میں ہو جائے الہی کوئی ایسا انتظام میں ہو جائے، درِ رسول پہ اپنا درِ رسول پہ سب کا سلام ہو جائے، الہی کوئی ایسا انتظام میں ہو جائے الہی کوئی ایسا انتظام میں ہو جائے، الہی اس سے بڑھ کر آرزو ہے دل نہیں کوئی، الہی اس سے بڑھ کر عشق کا حاصل نہیں کوئی، الہی اس سے بڑھ کر مقصد سائل نہیں کوئی،
चौखट करेगी पार सियां का सफीना आपकी चौखट मेरा सर और सरकार मदीना आपकी चौखट मेरा सर और सरकार मदीना आपकी चौखट वहाँ सजदा मयसर और मेरा दम निकल जाए इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए मेरी आरज़ू मोहम्मद मेरी आरज़ू मोहम्मद मेरी जोस्तजू मदीना 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 बड़ी दूर मदीना 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 इसने भी मदीना देख लिया उसने भी मदीना देख लिया इसने भी मदीना देख लिया उसने भी मदीना देख लिया सरकार कभी तो मैं भी कहूँ सरकार कभी तो हम भी कहें हमने भी मदीना देख लिया मदीना 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 बड़ी दूर मदीना तोरा बड़ी दूर मदीना तोरा यहाँ जिया न लगे मोरा यहाँ जिया न लगे मोरा बैठी हूँ मैं आस लगाए बैठी हूँ मैं आस लगाए मोरी किस दिन होगी आखिरी मोरा जीवन बीता जाए मदीना 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 या खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए या खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए धूम से निकले मेरा जनाजा धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए या खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए या खुदा इल्तिजा है ये मेरी इश्क़ अहमद में यूं मौत आए इश्क़ रसूल पाक मेरी ज़िंदगी रहे इश्क़ रसूल पाक मेरी ज़िंदगी रहे मिल जाए मेरी खाक मदीने की खाक में धूम से निकले मेरा जनाजा धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह बाक बिल्कुल सही कहा था आपने कि जो छोटी बच्ची की आवाज़ है नाम क्या बेटा आपका अलीशा अलीशा माशाल्लाह अल्लाह ताला बहुत दिन अच्छा, दुगनी और बहुत रात चौगनी प्यारा। ऐसी तरक्की दे बिल्कुल, आमीन और आइंदा जो है आप जो है आपके साथ बहुत सारी दुआएं हैं आप दोनों में और अभी नेक्स्ट नात की तरफ बढ़ते हैं बिल्कुल, जीशान बिस्मिल्लाह। और इसके लिए हमारे साथ मौजूद हैं सैयदा नाजिश मैं उनको गुजारिश करूंगी कि एक और नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम काश में दौरे पैगंबर में उठाया जाता काश में दौरे पैगंबर
خدا قدموں میں سرکار کے پایا جاتا ساتھ سرکار کے غزوات میں شامل ہوتا ساتھ سرکار کے غزوات میں شامل ہوتا ان کی نصرت میں لہو میرا بہایا جاتا کاش میں دور پیمبر میں اٹھایا جاتا ریت کے ذروں میں اللہ بدل دیتا مجھے ریت کے ذروں میں اللہ بدل دیتا مجھے پھر مجھے راہ محمد میں بچھایا جاتا خاک ہو جاتا میں سرکار کے قدموں کے تلے خاک ہو جاتا میں سرکار کے قدموں کے تلے خاک کو خاک مدینے میں ملایا جاتا کاش میں ہوتا کوئی ایسی لکڑی کاش میں ہوتا کوئی ایسی لکڑی جس کو سرکار کے منبر سے لگایا جاتا یا اترتا میں کسی نعت کے مصرے بن کر یا اترتا میں کسی نعت کے مصرے بن کر روبرو کہ میں ان کو ہی سنایا جاتا کاش میں دور پیمبر میں اٹھایا جاتا اور خدا ہمارے یقیناً کیفیت کو بخوبی جانتا ہے. تو ہم سب دعا گو ہیں مل کر پروردگار عالم سے دعا گو ہیں کہ پروردگار عالم بحق محمد وآل محمد علیہ السلام کے صدقے میں ہم تمام لوگوں کے پڑھنے میں اگر کوئی زیر زبر کی غلطی ہو گئی ہو تو کریم ہے اور تو رحمان و رحیم بھی ہے. پروردگار عالم اس مبارک عشرے کے صدقے میں مغفرت کے صدقے میں ہم تمام لوگوں کے گناہوں کو معاف فرما.
परवरदिगार आलम हम तमाम लोगों के दिलों में जो जो हाजात हैं, जो जो मुरादें हम तमाम लोग अपने दस्तरखान पर लेकर आए, परवरदिगार आलम हम तमाम लोगों की हाजात को बहक़ मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम जल्द से जल्द कबूल फरमा। परवरदिगार आलम धरती टीवी के इस खूबसूरत प्रोग्राम बरकत रमज़ान में हम और तमाम लोगों ने, जितनी भी टीम है और इस तमाम टीम ने मिलकर एक बेहतरीन प्रोग्राम तरतीब दिया, जिसने अपने अपने हिस्से की नौकरी को अंजाम दिया, चाहे पढ़ने वाले हैं, चाहे कैमरामैन हैं, चाहे जिन्होंने इस प्रोग्राम की मेज़बानी को संभाला। परवरदिगार आलम हम तमाम लोगों की तौफ़ीक़ात खैर में, सेहत व ज़िंदगी में और तंदुरुस्ती में इजाफ़ा फरमा। परवरदिगार आलम धरती टीवी को दिन दुगनी और रात चुगनी तरक्की अता फरमा। और हम सब की एक ही दुआ परवरदिगार आलम के हम तमाम लोगों को जल्द से जल्द हज व उम्रा की ज़ियारत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। आमीन आमीन। अल्लाह साईं ये सब दुआऊं क़बूल करे। ऐं उम्मीद आहे त ही जेका नशरियात तव्हां ॾिठी तव्हांखे पसंदि आई हूंदी, तव्हांजी इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थियो हूंदो। जंहिं टॉपिक ते अॼु ॻाल्हायोसीं दीन जूं, इस्लाम जूं ॻाल्हियूं पिया कयूं। रमज़ान जो महीनो आहे ऐं इन रमज़ान में जेतिरो थी सघे त तव्हां पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी कयो ऐं जेको इबादत कयो, पंहिंजी मग़फ़िरत जी दुआ कयो, छो त ॿियो अशरो हली रहियो आहे। अशरा मग़फ़िरत स्टार्ट थी चुको आहे। अॼु ख़ैर असां 11हों रोज़ो आहे ऐं अल्लाह साईं असां सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां आईंदा ईंदड़ वक़्त में बि ॿिया बि रमज़ान जा महीना असांखे कई महीना नसीब थियनि ऐं एतिरा मौक़ा, अहिड़ा मौक़ा असांखे मिलंदा रहनि। आमीन आमीन। इसी के साथ आपको बताते चलें कि बरकत रमज़ान का दस्तरखान पॉली जूस के ताउन से सजा। पॉली जूस जो कि सिप ऑफ ज़िंदगी है, तमाम जितने भी लोग हैं वो अपने साथ तोहफ़े लेके जाएंगे। इसी के साथ हमें जी सुभाणे इंशाअल्लाह वरी तव्हांजे अॻियां पेश कंदासीं ख़ूबसूरत ट्रांसमिशन, इफ़्तार ट्रांसमिशन बरकत रमज़ान जी। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे बि पंहिंजी दुआनि में यादि रखो। अल्लाह अल्लाह ने के बाद।